मारू मिट मलीर जा बेली सभई परखियासूं सोखीअ भाए सबको ओखीअ तूं ही तूं मौला मथा मुंहुं बुढ़ो न लाहिज बाज जो तूं सपड़ ऐं सेकड़ो तूं ॾातार ऐं ॾोह तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में अव्हां जे अॻियां हाज़िर आहियां। गुड मॉर्निंग, सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे सुबुह मेहराण जे अङण तां। नाज़रीन, ही अङण इन जे लाइ हिन पूरी टीम जी कोशिशि हूंदी आहे, सुबुह मेहराण जी कोशिशि हूंदी आहे त उन्हनि माण्हुनि सां अव्हां खे असां मिल रहिया आहियूं जिन माण्हुनि जी कुझु कॉन्ट्रीब्यूशन बहितरीनु अंदाज़ में रही आहे, जेके बहितरीनु अंदाज़ में कमु करे रहिया आहिनि, पर उन्हनि खे स्क्रीन उन तरह कोन मिली आहे। ऐं सिर्फ़ु न पर मुंहिंजी इंटायर टीम चाहींदी आहे त असां उन्हनि महिमाननि खे मदू कयूं हिन प्रोग्राम में जॾहिं उहे तशरीफ़ फरमा हुजनि त अव्हां ताईं कुझु ख़ूबसूरत तरीक़े सां पहुची सघे। हिकिड़ी हूंदी आहे ॾात ऐं ॿियो हूंदो आहे ॾांव। ॾात रब पाक जी देन आहे। रब पाक हर इंसान खे, मां सम्झंदी आहियां, इहो मुंहिंजो पर्सनल पर्सपेक्टिव आहे त रब पाक हर इंसान खे ख़ूबसूरत अंदाज़ में पैदा कयो आहे, का न का क्वालिटी ज़रूरु ॾिनी आहे। ऐं जॾहिं असां हिन जहान में अचूं था त कुझु अहिड़ा कम हूंदा आहिनि जिन जे लाइ शायदि असांजी ज़ात ई मुक़ररु थियल हूंदी आहे, असां ई उन्हनि कमनि खे ख़ूबसूरत तरीक़े सां करे सघूं था। ॾांव ॾांव मां सम्झां थी त उहा कंटिन्यूअस जेका प्रोसेस में हलण वारी इंसान जी ताक़त हूंदी आहे, जंहिंखे इंसानु हक़ीक़त में बिल्ड कंदो आहे, उन सां ॾांव जेको आहे सो इंसान खे ज़रूरु ईंदो आहे। ॾात आहे, महिनत न आहे, कंटिन्यूअस प्रोसेस न आहे, कंहिं हिकिड़ी फील्ड खे तव्हां कोन था पकड़ियो त ॾांव अव्हां जे वस जी पोइ ॻाल्हि कोन आहे। बेशक अव्हांखे ॾात छो न रब पाक ॾिनी हुजे। ईअं ई ख़्यालात जो बि मां सम्झंदी आहियां त रब पाक जे तरफ़ खां इहो वॾो तोहफ़ो हूंदो आहे त ख़ूबसूरत ख़्याल ऐं ख़ूबसूरत अव्हां जी सोच हूंदी आहे, तॾहिं उहे ख़्याल शायदि नाज़िल थींदा आहिनि। अव्हां जे उहा सोच एतिरी ख़ूबसूरत थी वेंदी आहे जो जेकॾहिं उनखे अव्हां वेलकम न कंदा आहियो त उहे शयूं किथे न किथे परे हली वेंदियूं आहिनि, दूरि हली वेंदियूं आहिनि, अव्हां खां रुसी वेंदियूं आहिनि। ॾाढो ज़रूरी हूंदो आहे जेकॾहिं अव्हां क्रिएटिव आहियो, जेकॾहिं अव्हां कुझु सुठो पढ़ो पिया, अदब सां अव्हां जी वाबस्तगी आहे, किताबनि सां अव्हां जी दोस्ती आहे, त कुझु शयुनि खे सहेड़णु ॾाढो सुठो रहंदो आहे। सम्झ में कुझु शयूं आसानी सां ईंदियूं आहिनि, कुझु शयुनि खे टाइम ॾियणो पवंदो आहे, वक़्तु ॾियणो पवंदो आहे। ऐं जॾहिं तव्हां यूटिलाइज़ करणु चाहींदा आहियो कुझु शयुनि खे त पोइ यकीननि वक़्तु जो क़दुरु अव्हांखे ख़बर हूंदी ऐं उन्हनि शयुनि खे कहिड़े तरीक़े सां, कहिड़े अंदाज़ सां करणु खपे, इहो ॾांव रब पाक अव्हां सभिनीनि खे ज़रूरु ॾिनो हूंदो। सो जेकॾहिं ॾांव आहे त पोइ ॾात में जेको आहे सो इज़ाफ़ो कजे, ॾात आहे त पोइ ॾांव खे पॉलिश ज़रूरु कजे। नाज़रीन, हिन प्रोग्राम जी जेका सुठी ॻाल्हि हूंदी आहे, मॉर्निंग प्रोग्राम आहे त अव्हां बि शामिलु थी सघंदा आहियो। तव्हांखे शामिलु ज़रूरु मां करणु चाहींदमि। स्क्रीन ते हेठि ॾिनल नंबर हले पियो, उनखे डायल कजो, मुंहिंजे प्रोग्राम में तव्हां शामिलु थीजो। अॼु असां चाहींदासीं त हिकु उस्ताद बाबति ॻाल्हायूं ऐं उहे उस्ताद ॾिसंदा आहियूं न त हिकिड़ा त माना उन ई शोबे में एतिरो ख़ूबसूरत तरीक़े सां निभाईंदा आहिनि, उतां खां ख़बर नाहे केतिरा इंसान तयारु थींदा आहिनि, मुख़्तलिफ़ शोबनि में अॻियां वधंदा आहिनि, पंहिंजूं बहितरीनु ख़िदमतूं मुख़्तलिफ़ शोबनि में ॾई रहिया हूंदा आहिनि। उनजे पोयां हिकिड़ी ज़ात त हूंदी आहे न, उहो उस्ताद हूंदो आहे। वालिदेन जी हिकिड़ी तरबियत पंहिंजी जॻह ते, पर यस उस्ताद जी उहा जॻह पंहिंजी ई हूंदी आहे। जेका रेस्पेक्ट उस्ताद डिज़र्व करे थो असांजी हिन सोसाइटी में, अनफॉर्चुनेटली उहा उनखे कोन, उहा जॻह उन उस्ताद खे न मिली सघी आहे। पर हा, उस्ताद मानाइतो आहे, शानाइतो आहे, मान वारो आहे, उस्ताद शान वारो आहे। ऐं चाहींदसि अॼु प्रोग्राम में हिकु उस्ताद सां असां ॻाल्हि ॿोल करियूं ऐं यस ॿुधाए चुकी आहियां प्रोसेस, स्क्रीन ते नंबर हले पियो, डायल कजो ऐं प्रोग्राम में शामिलु थिजो। मां पंहिंजी सीट ते अची चुकी आहियां, वधीक टाइम कोन थी वठां ऐं हिन तरफ़ जेकॾहिं नज़र पवे थी त ॾाढा ख़ूबसूरत महिमान मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। शबीर अहमद अब्बासी साहिबु, जनाब जेकॾहिं मां हिननि जी ॻाल्हि करियां थी त पाण हिकु बहितरीनु उस्ताद आहिनि। बचल सोलंगी सिटी हैदराबाद जेकॾहिं मां ॻाल्हि करियां थी त पाण HM आहिनि, हेड मास्टर आहिनि ऐं उनखां अलावा पाण जेको आहे सो लिखंदा आहिनि। ॿिनि किताबनि जा पाण ऑथर आहिनि, ॾाढा ख़ूबसूरत उन्हनि किताबनि जा टाइटल आहिनि। हिकिड़ो किताबु मुंहिंजे आॾो पियल आहे, मां ज़रूरु ॾेखारणु चाहींदमि, रूमीअ जे देस में,
शबीर अहमद अब्बासी साहब जिन जो ही किताबु आहे जेको यकीनन बेहद ख़ूबसूरत जो टाइटल आहे ऐं उन खां अलावा संदन ॿियो बि किताबु आहे बांदीअ जी तारीख़ जंहिंमें पाण औरतुनि खे एप्रिशिएट कयो अथऊं जंहिंजी मां सम्झां थी त हिन टाइम में शुरूअ खां वठी हिलाले पाकिस्तान जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं उन टाइम खां वठी 50 साल थी चुका आहिनि उन हिलाले पाकिस्तान जी जेकॾहिं ॻाल्हि कयां थी उतां औरतुनि खे एप्रिशिएट कयो वियो वरी हिन दौर में बि जेकॾहिं असां वटि हिन तरह जा माण्हू मौजूदु आहिनि जेके एप्रिशिएट कनि था त यकीनन उहे तारीफ़ जे क़ाबिल ज़रूरु आहिनि अव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी अस्सलाम वालेकुम हैव अ गुड मॉर्निंग कीअं आहियो अल्लाह जा एहसान माशाल्लाह जी ज़बरदस्त ॾाढो लाइट क्वेश्चन हूंदो आहे सुबुह जे प्रोग्राम में मुंहिंजो त मॉर्निंग कीअं हूंदी आहे आयल मौज़िज़ महिमान खां पुछंदी आहियां सो मां अव्हां खां पुछणु चाहींदमि त अव्हांजी मॉर्निंग कीअं हूंदी आहे माशाल्लाह तमामु बहितरीनु सुबुह जो तयारी हूंदी आहे मुंहिंजी फैमिली असल में सभु जेका आहे सा मुंहिंजी घरवारी बि टीचर आहे 20 ग्रेड में तइलीम खाते में ख़िदमतूं सर अंजाम ॾिए पई ॿारड़ा बि निकिरी वेंदा आहिनि जहिड़ो कर मुंहिंजे घर खे तालो लॻंदो आहे नाश्तो करे पोइ निकिरंदा आहियूं पंहिंजे ड्यूटियुनि सां के स्टडी लाइ हलिया वेंदा आहिनि के किथे इहा ई सरगर्मी हूंदी आहे ख़िदमत जे जज़्बे सां ऐं क़ौमी जज़्बे सां निकिरंदा आहियूं सुबुह सां माशाल्लाह जी ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा सैरो तफ़रीह जी जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं था त जनाब पाण दुनिया जा मुल्क घुमी चुका आहिनि ऐं मां स्पेशली तुर्की जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हिननि सां करणु चाहींदसि सदन एक्सपीरियंस ऐं एक्सपोजर प्रोग्राम में ऐड करणु चाहींदासीं अच्छा अव्हां हिकु उस्ताद आहियो ऐं माशाल्लाह सां वरी अव्हां फैमिली बाबति जॾहिं ॻाल्हि ॿोल करियो था त दर्सो तदरीस सां अव्हांजे घर जी वाबस्तगी रही आहे सोचियो हुयो त उस्ताद थियणो आहे या जेको आहे सो इहो कोइंसिडेंट हुयो जी बिल्कुलु जज़्बो त हुयो पर जीअं हर कंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे त को वॾो उहिदो वठिजे ऐं पंहिंजो नालो पैदा कजे ख़िदमत कजे पर ही असुल में असांजो हेरिडिटी में आहे मोरूसी आहे त मुंहिंजो वाल साहब बि उस्ताद हुयो माशाल्लाह उस्ताद बि हुयो आलम दीन बि हुयो ऐं पोस्ट मास्टर बि रहियो ऐं समाजी वर्कर बि रहियो काफ़ी उन पंहिंजे शहरनि जे लाइ फलाही कम बि कया पोइ असांजे माना मोरूसियत में इहा शइ शामिल हुई जंहिं तहत मुंहिंजे भाग में बि उस्ताद थियणु छो त हीउ पैगम्बरी पेशो आहे ऐं मुंहिंजे लाइ इन खां वधीक एज़ाज़ कोन हो जो मां इन फील्ड में आयुसि ऐं मुंहिंजी जेका फैमिली आहे काफ़ी उन में बि टीचर्स ऐं इंतिज़ामी अमलदार आहिनि सही सही अच्छा अव्हां पंहिंजे औलाद जो ज़िक्र ज़रूरु कजो छा अव्हांजी प्लानिंग हुई त माना ॿ शयूं त हूंदियूं आहिनि न छाकाणि त अव्हांजे फर्ज़नि सां बि मां जेको आहे सो प्रोग्राम अरेंज करे चुकी आहियां इंटरव्यू उन्हनि जो बि कंडक्ट कयो आहे त मां ज़रूरु पुछणु चाहींदमि त हिकु हेड मास्टर जॾहिं उहो घर में हिकु वालिद जी तौर ते माशाल्लाह सां पंहिंजे बचनि सां हिकिड़ो सुठो वक़्तु गुज़ारे थो त छा उमेदूं हुयूं त इंजीनियर बणाइणो आहे औलाद खे और डॉक्टर या जेको हू चाहीनि बिल्कुलु जीअं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि वालदेन जूं त नामाचारी थिए ऐं असांजो औलाद सुठनि उहिदनि ते अचे यकीनन यकीनन कोशिशूं हुयूं असुल मुंहिंजो जेको इलाइक़ो हो ज़िले नवाबशाह जो बांदी शहर हिकिड़ो पसमांदा ऐं नंढो शहर हो उन में मां जॾहिं पंहिंजे वॾे पुटु जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो त ऐं महविश जी जॾहिं मैट्रिक थी त मुंहिंजे लाइ मसइला पैदा थिया त हाणे ॿारनि जो मुस्तक़बिल हिते न हली सघंदो उन जे लाइ कोशिशि कईसीं पोइ मां तक़रीबन 2008 में जेको लॾ पलाण करे हैदराबाद आयुसि पोइ हिते अची उन्हनि खे मुख़्तलिफ़ अकेडमीज़ जॉइन करायूं मुख़्तलिफ़ इदारनि में आंदो ऐं हू पाण भरा थिया ऐं हुननि पंहिंजूं फील्डूं पाण चॉइस कयूं सलमान बि इंजीनियरिंग जो शोबो वरितो या मुंहिंजी वॾी धीउ महविशी त उन मेडिकल जी हिकिड़ो शौक़ु हुयो उनखे त मां डॉक्टर थियां पर उन में उनखे कामयाबी हासिलु न थी उन खां पोइ उन पंहिंजी तइलीम जारी रखी सिंध यूनिवर्सिटी मां MPhil कयईं ऐं PhD लाइ वरी उनखे तुर्की जी स्कॉलरशिप मिली वई उन ई वक़्तु उनखे यकसर ऑस्ट्रेलिया जी बि मिली हुई स्कॉलरशिप पर हुन हिनखे अहमियत ॾिनी
ऐं उते हू तइलीम हासिल करे रही आहे। सो ॿारनि जे करे ई लॾ पलाण कई ऐं हिन हवाउनि जे शहर में आयासीं माशाल्लाह जिते असांखे घणो कुझु हासिल थियो आहे। माशाल्लाह जी माशाल्लाह। अच्छा, हीअ धरती अहिड़ी आहे, हिन धरती जो ख़मीर ई अहिड़ो आहे, जेको बि किथां बि लॾ पलाण करे हिते अचे थो त माशाल्लाह सां हू पंहिंजो हुन गोल खे अचीव ज़रूरु करे थो। यकीनन उन जे पोयां हिकिड़ी महिनत आहे, उहो इंसानु कड़ो वक़्तु ज़रूरु उहो गुज़ारे थो, बैरियर्स मुश्किलातूं दरपेश त अचनि थियूं, पर वरी बि महिनत इंसानु कंदो रहे थो त यकीनन का सुठी मंज़िल ज़रूरु माणे थो। 1999 जी ॻाल्हि कंदासीं, अव्हांजी सर्विस जॾहिं खां माशाल्लाह सां स्टार्ट थी, उहो कहिड़ो टाइम हुयो ऐं कीअं उहा यकीनन उहा हिकिड़ी ख़ुशख़बरी हूंदी त बाबा हाणे जेको आहे सो मां गवर्नमेंट जॉब कंदुसि, मां उहो तव्हांजो टाइम जेको आहे मां चाहींदसि त रिकॉल कयो, अव्हां शेयर कयो असां सां। जी बिल्कुलु, असां इंटरव्यू ॾिनो, उन में वेठासीं, क्लियर थियासीं ऐं कॉम्पिटेंट हुआसीं। असां इब्तिदाई तइलीम जे दौरान ई डिबेटुनि में या ॿियनि शयुनि में हिसो वठणु ऐं एक्टिविटीज़ में अक्सर जेको सो अॻु भरा रहियासीं। पोइ जॾहिं ही जॉब मिली त असां बहितर सम्झो त पंहिंजे क़ौम जी ऐं बच्चनि जी ख़िदमत कजे। पोइ मुंहिंजी जेका पहिरीं जॉइनिंग हुई सा ज़िले नवाबशाह जे मुंहिंजे शहर खां तक 100-150 किलोमीटर परे जाम साहब में थी। पोइ उते लाशारियुनि जो ॻोठ हो, उहे तमामु बहितरीनु इंसान हुआ, उन्हनि ख़िदमतूं कयूं असां जूं ऐं उतां खां जेको आहे सो असांजी इब्तिदा थी ऐं पोइ वरी मुख़्तलिफ़ इदारनि में मुख़्तलिफ़ स्कूलनि में जॉइनिंग कंदा रहियासीं ऐं जेके प्रोफेशनल डिग्रियूं हुयूं उहे कयूंसीं। PTC कईसीं, उन खां पोइ B.Ed कई, M.Ed कई ऐं माशाल्लाह हिन वक़्तु दैट वाज जॉब रिक्वायरमेंट त B.Ed M.Ed करणी आहे या पंहिंजे शौक़ त तव्हां कई हुई? जी असल में एजुकेशन में हुअण जे लाइ इन्हनि शयुनि जो मस्ट हुअणु ज़रूरी आहे, त उन सां तव्हांजे बेसिक पे में बि इज़ाफ़ो थींदो ऐं तव्हां में क़ाबिलियत बि वधंदी ऐं एडमिनिस्ट्रेशन आहे या ॿिया जेके बि लवाज़मात आहिनि उन्हनि जी बि हिकिड़ी सुठी उन में इस्लाह थिए थी ऐं तरबियत थिए थी। त इहे तक़रीबन साल 2 साल जा कोर्स हुआ। अच्छा, हाणे त मुंहिंजे ख्याल में 4 सालनि जा थी चुका आहिनि न? जी, हाणे B.Ed ऐं M.Ed जो कुझु अरसो हिननि वधायो आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही पिया चओ। वेल यू आर वेरी लकी, उन टाइम में तव्हां जेको आहे सो कुझु टाइम जे अरसे में तव्हांखे डिग्रीज़ मिलियूं माशाल्लाह सां। हिन टाइम में नर्सिंग खे जेकॾहिं ॾिसिजे त उन में बि इज़ाफ़ो थी वियो आहे। हर फील्ड जो वक़्त सां जेको आहे सो ॾिसूं था त माशाल्लाह सां उहो स्कोप वधे थो ऐं कॉम्पिटिशन ज़ाहिरी ॻाल्हि आहे वधंदो वञे थो। सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे इहा। अच्छा जी, मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त छाकाणि त हीउ प्रोग्राम मां सम्झंदी आहियां त जेको बि असांजे प्रोग्राम में महिमान तशरीफ़ फरमा आहे उनजी ज़िंदगी जो यादगार हीउ प्रोग्राम असां बणाए सघूं। शुरूआति खां शुरू करणु बि चाहींदी आहियां, अव्हांजो बचपन, अव्हांजो स्कूल, उहो ॻोठ जो माहौल ऐं वरी यूनिवर्सिटी ताईं पहुचणु, इहो सफ़र कीअं रहियो, केतिरो ख़ूबसूरत रहियो, अव्हां बयानु कजो। जी हा, मां इब्तिदाई तइलीम महमूद महेसर ॻोठ में वरिती। उते असांजो उस्तादु हूंदो हो मोहम्मद परियल अबड़ो साहबु। तमामु मुख़लिस उस्तादु हो, एतिरे ताईं जो सुबुह जो जॾहिं घंटी लॻंदी हुई असां वेंदा हुआसीं असेंबली करे, क्लासनि में वेंदा हुआसीं त हू हर क्लास जे ॿारनि खे पंहिंजे टेबल जे साम्हूं बीहारे ऐं हर सब्जेक्ट जे बारे में मालूमात ॾींदो हो, पुछंदो हो। ऐं उन वक़्तु सूर तख़्ती हुई, स्लेट हूंदी हुई ऐं पटी हूंदी हुई, तख़्ती जंहिंखे पाण चऊं। ऐं हिन वक़्तु इहे शयूं जेके आहिनि से निकिरी वियूं आहिनि। पोइ इहो तमामु हिकिड़ो स्लेट जो अमल हूंदो हो त असां लिखंदा हुआसीं, वरी उहो पाणी जा छंडा हणी ड्राए वरी उन ते ॿीहर लिखंदा हुआसीं। हींअर कापियुनि जो रुझान अची वियो आहे ऐं तख़्ती बि ख़तमु थी वई आहे, त पुराणा उस्ताद तमामु घणी महिनत ऐं जफ़ाकशी कंदा हुआ, टाइम ॾींदा हुआ। असां रांदियूं बि कंदा हुआसीं ऐं उस्तादनि जी ख़िदमत, छो त उहे उस्ताद उते रहंदा हुआ ॻोठनि में। पोइ उन्हनि जूं मानियूं खणी अचणु, उन्हनि जो आदर भाव करणु ऐं उन्हनि खे आनर ॾियणु असांजे ज़िमेदारियुनि में शामिलु हूंदो हो। त ऐं उहे उस्ताद एतिरा महिनती हूंदा जो तक़रीबन असांखे टाइम जो त अहसासु न हूंदो हो, 2 बि थी वेंदा हुआ, 3 बि थी वेंदा हुआ।
ऐं उस्ताद इहा शइ न ॾिसंदा हुआ त बाबा मुंहिंजो टाइम पूरो थियो त हाणे बसि ॿार वञनि। जेसीं ताईं सभिनी ॿारनि जो सबक़ु पूरो न थींदो हो या छा तेसीं ताईं हू पंहिंजी किर्त में लॻल हूंदा हुआ। ऐं शाम जो वरी असर खां पोइ वरी क़ुर पाक जी तालीम ॾींदा हुआ। एतिरा बहितरीन उस्ताद हुआ असांजा जो यकीन कयो त हिन वक़्तु बि कुझु उस्ताद हयात आहिनि त असां उन्हनि खे एतिरी आजिज़ी सां ऐं निवड़त सां मिलंदा आहियूं जो उन्हनि जे करे ई जेको एज़ाज़ आहे त उस्तादनि जी बदौलत ई असांखे हासिलु थियो आहे। यकीनन यकीनन। अच्छा, अवां आजिज़ी जी ॻाल्हि कई ऐं न्याज़ निवड़त जी ॻाल्हि कई, मां ज़रूरु पुछणु चाहींदमि, पर ज़रूरु मां इहा पॉइंट चवणु चाहींदमि त उहो पटी ऐं स्लेट वारो जेको टाइम हूंदो, केतिरा न असां वॾा वॾा इंटेलेक्चुअल्स ॾिठासीं उन दौर मां जेके गुज़रिया। ऐं इहो बि त चयो वेंदो न, ऑब्ज़र्व इहो बि त कयो वेंदो उन टाइम में जेको आहे सो राइटिंग ॾाढी सुठी हूंदी, ॾाढी ख़ूबसूरत हूंदी। हाणे त बाबा असां जेको आहे सो माना असांजूं आङुरियूं फास्ट थी वियूं आहिनि, असां टाइपिंग सुठी करे सघूं था। ऐं लिखण ते त हिन टाइम में त ॾाढो असांखे ॾुखियो लॻंदो आहे त कीअं हिकिड़ो पैराग्राफ बि ॾाढो मुश्किल सां असां को लिखी सघंदासीं। अच्छा, आजिज़ी, निवड़त, न्याज़, अव्हांजी नज़र में इहे सभु शयूं छा आहिनि? बाबा इहो अलाह ताला जी तरफ़ां देन आहे इंसान जे लाइ। ऐं अॻे माण्हू खे एज़ाज़ ॾियणु जेको आहे, छो त अलाह ताला जो हुकुम आहे त जंहिंजी जेतिरी हैसियत आहे उनखे एतिरी इज़त ऐं एतिराम ॾियो। उस्ताद त हिकिड़ो पैगम्बरी पेशे सां सलाहियल आहे जेको असांखे इन मंज़िल ते पहुचाए थो त उन जे लाइ आजिज़ी करणु या इख़लाक़ सां पेश अचणु असांजो फ़र्ज़ु आहे। वालिदैन जो, उस्तादनि जो, बुज़ुर्गनि जो एतिराम जेको आहे न तमामु मस्ट आहे। ऐं इन शइ खे मां नौजवाननि खे बि चवंदुसि त बाबा इन शइ ॾे बि कुझु ध्यानु ॾियनि, वालिदैन खे टाइम ॾियनि। छो त हींअर ही जेको दौर तकिड़ो त अची वियो आहे, पर घणियूं शयूं असां खां उहे निकिरंदियूं पयूं वञनि जेके इब्तिदाई दौर में जेके असांजे इथिक्स, असांजे नॉर्म्स में शामिल आहिनि। अच्छा, वधीक ॾाढी ख़ूबसूरत हीअ डिस्कशन आहे ऐं मां चाहींदसि त हिनखे असां अॻियां वधायूं, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढिड़ो ब्रेक आहे प्रोग्राम में, जल्दी सां वापसि अचूं था, कंटिन्यू कयूं था अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। मौसम ॾाढी ख़ूबसूरत आहे, ॾाढी प्यारी मौसम आहे। अॼु मूंखे लॻे पियो त सीउ कुझु थोरो झको आहे ऐं हीअ मौसम यकीनन, हा मां सम्झां थी तव्हांखे बि ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी हूंदी, पर असांखे वरी पाण खे रेडी बि करिणो आहे। हिन साल ओवरऑल जेको रिकॉर्ड ॾिठो वियो त 2024 तमामु जेको आहे सो गर्मियुनि जे लिहाज़ खां पाकिस्तान गरम मुल्क रहियो ऐं हिन 2025 में ॿुधायो वञे पियो त असांखे अञा वधीक गर्मी बर्दाश्त करणी आहे। मां कुझु टाइम पहिरीं मूं जेका रिपोर्ट पढ़ी हुई, मूं अव्हां सां शेयर बि कयो त नॉर्थ पोल जेको आहे सो उहो टिल्ट थी चुको आहे, उहो पंहिंजी सेम पोज़ीशन में कोन रहियो आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मौसम में उहा तब्दीली त पाण सभिनीनि खे ख़बर ई आहे। पाण ॾिसूं पिया सियारो जंहिं टाइम में ईंदो हाणे देरि सां अचे पियो, गर्मियुनि जो जेको टाइम पीरियड आहे उहो तमामु घणो वधियो आहे। सो यस, सभु ॻाल्हियूं प्रोग्राम में कंदा हलंदासीं। असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। बशीर अहमद अब्बासी साहिबु असांजे, शबीर अहमद अब्बासी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। शबीर अहमद अब्बासी साहिबु जो हीउ ॾाढो ख़ूबसूरत किताबु आहे रोमीअ जे देस में, पाण ऑथर आहिनि हिन किताब जा। उनखां अलावा बि संदन हिकिड़ो किताबु छपची पधिरो थी चुको आहे, बांधीअ जी तारीख़, बांधीअ सां संदन वाबस्तगी, संदन तालुक़ ऐं माशाअल्लाह बांधीअ खां वेंदे तरकीअ ताईं हिननि जो सफ़र। ऐं हिते माशाअल्लाह असां वरी पंहिंजी सरज़मीन ते पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया हिकु बहितरीन उस्ताद जी हैसियत सां, हेड मास्टर जी हैसियत सां। सर, मां पुछणु चाहींदमि अव्हां खां त हिकु उस्ताद दर हक़ीक़त छा हूंदो आहे, छा त सम्झो? अव्हां पाण हेड मास्टर आहियो ऐं अव्हांजी ज़ुबानी उस्ताद जी डेफिनेशन छा आहे? बाबा उस्ताद हिकिड़ो रहबर आहे, रहनुमा आहे। उस्ताद जी ज़िमेदारी आहे त मुआशिरे खे सुधारे ऐं नंढड़ा जेके गुलनि जहिड़ा ॿार अचनि था उहे असांजूं अमानतूं आहिनि, उन्हनि जी तरबियत करणु, उन्हनि खे सेखारणु उस्ताद जो इहो हक़ु आहे। ऐं उस्ताद हिकिड़ो पघारदार आहे, सरकार जो पाबंद आहे, उन्हनि जे आइन ऐं कानून जी पासदारी करणी पए थी, सभु शइ जो लिहाज़ रखिणो आहे। ऐं उस्ताद ॿार खे सेखारे थो
ऐं असां वटि त वरी इब्तिदाई ॿार आहिनि, नंढड़ा आहिनि, जिन खे संभालणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे, ॾाढो ॾाढो पर बिल्कुलु असांजी ज़िम्मेदारियुनि में आहे। पोइ एडमिनिस्ट्रेटर तौरु उन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसणो पवंदो आहे, वालदेन खे बि मुतमइन करणो पवंदो आहे। ॿारनि जा नंढड़ा झेड़ा हूंदा आहिनि, पाण में बिल्कुलु हुजतूं हूंदियूं आहिनि, सही उन्हनि खे बि त एडमिनिस्ट्रेशन जे लिहाज़ सां इहे सभु शयूं असां फॉलो करे था वञूं। ऐं एक्सपीरियंस सां, छो त असांखे पढ़ायो बि वियो आहे PTC में या B.Ed में, त मामलात जेके आहिनि त उन्हनि खे कीअं डील कजे, उन हिसाब सां त उस्ताद बि हिकिड़ो पैगम्बरी पेशो आहे। यकीनन यकीनन जेकॾहिं मिसाली उस्ताद जी ॻाल्हि कयूं त छा था सम्झो मिसाली उस्ताद भला कीअं हिन दौर में तयारु थी सघे थो? बाबा मिसाली उस्ताद जेके अॻे हुया, तव्हां स्कूलनि जी हालत ॾिठी हूंदी, पुराणे दौर में त वणनि हेठां स्कूल हूंदा। मां ख़ुदि जॾहिं 89 में टीचर भर्ती थियुसि त मुंहिंजी हिकिड़े स्कूल में जॉइनिंग थी त वण जे हेठां असां वेठासीं। ऐं यकीन कयो त मां जॾहिं उते वियुसि त वण जे हेठां हिकिड़ी काठ जी कुर्सी हुई मुंहिंजे वेहण जे लाइ, बाक़ी ॿारड़ा ईअं अची हेठि वेही रहा। पोइ मां उहो गप गारो खणी ठाहे ऐं हीअं जीअं ई सोफ़ा लॻल आहिनि ईअं चौधारी बेंचुनि नमूने उहो गप गारे जूं ठाहियूंसीं, पोयां टेक ठाहे, ऐं ॿारड़ा ॾाढो ख़ुशि हूंदा हुआ, मुतमइन हूंदा हुआ। त इहे जेके कम आहिनि न, इहे हिकिड़ो मिसाली उस्ताद जो किरदारु आहे, त ॿारनि में अवेयरनेस पैदा करे ऐं ॿिए ते भाड़ण बजाए ऑफिसरनि ते या पाण बि कोशिशि करे। हिन वक़्तु बि असां मूं वटि जेको बचल सोलंगी स्कूल आहे सिटी हैदराबाद जो, त हिते 80% कूली ॿारड़ा आहिनि, ऐं जेका मक़ामी कम्यूनिटी आहे उहे 20% हूंदा। त तमामु मिसकीन ॿारड़ा आहिनि। असां उन्हनि जा शूज़, बुक्स, बैग्स ऐं सर्दी जा कोट, जैकेट, हुननि जी वधि में वधि हेल्प कयूं था। मां पंहिंजे तरफ़ां, मुंहिंजे फैमिली जे तरफ़ां, ऐं मुंहिंजा जेके उस्ताद आहिनि उहे बि इन में डोनेट कनि था। सही सही। त यकीन कयो त इहे सभु शयूं जेके आहिनि हिकिड़े मिसाली उस्ताद लाइ यकीनन ॼाणा थी, बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु ईअं आहे। ऑन करणु ॾाढो हिन दौर में मुश्किल आहे। पंहिंजे बचनि जी या ॿियनि जे बचनि खे ऑन करणु ॾाढो हिन दौर में मुश्किल बणिजी वियो आहे, पर यकीनन अव्हां जहिड़ा किरदार असांजे समाज में मौजूदु आहिनि जेके बहितर खां बहितर कमु करण जी पूरी कोशिशि कनि था। अच्छा सर, अव्हां जी सर्विस जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं, कहिड़ियुनि कहिड़ियुनि जॻहियुनि ते अव्हां जी सर्विस रही, ऐं बाद में मां इहो पुछंदसि त किथे आसानी रही, किथे मुश्किलातूं घणियूं अव्हां फेस कयूं? जी, जीअं मां इब्तिदाई तौर बि तव्हां पुछियो त मां ॿुधायो त जाम साहब खां मुंहिंजी पोस्टिंग शुरू थी। उन खां पोइ वरी बांधी अची वियासीं 2-3 स्कूल में, वरी पोइ PTC ते साल हलिया वियासीं, इन विच में मोटी आयासीं। मुंहिंजो जेको घणो अरसो गुज़रियो सो खीरछन ॻोठ हो, हिकिड़े हिंदू जे नाले सां हो, बांधी खां तक़रीबन 1 किलोमीटर ते। उते मूं घणी महिनत कई, ऐं यकीन कयो त उन ॻोठ में न्याणियूं कोन पढ़ंदियूं हुयूं, ऐं जॾहिं मां वियुसि त पोइ 60 छोकिरियूं मूं वटि आयूं, न्याणियूं। मां हुननि जो हिकिड़ो असां सां लाॻापो बि हूंदो, हुननि जो मूं ते एतमाद थियो ऐं भरोसो थियो, त पोइ 60 छोकिरियूं। पोइ जॾहिं ऑफिसर हूंदो हो असांजो मरी साहब, तमामु बहितरीन इंसान हो, SDO हो, उन वक़्तु वरी सुपरवाइज़र हूंदा हुआ। हाणे सुपरवाइज़र वारो माहौल ख़तमु थी वियो आहे, इन करे बि तइलीम में कुझु मसइला वधिया आहिनि। त उहो ऑफिसर जॾहिं ईंदो हो त एॾो ख़ुशि थींदो हो, ऐं मां एतिरो कमु कराईंदो हुउसि, फेयर कापियूं, सबक, इहे स्लेटूं, तख़्तियूं, जेको तव्हां सवेल चयो त लिखाई हूंदी हुई, त उहा लिखी बि ॾींदा हुआसीं। ऐं माफ़ु कजो त मां हिकिड़ी ॻाल्हि कयां त अॼु अहिड़ो आहे जो असांजे ॿारनि खे, इवन मुंहिंजा जेके नंढा ॿार आहिनि उनजी सिंधी तव्हां ॾिसंदव त उर्दू स्टाइल वारी हूंदी, ऐं सिंधी लिखणु ॿारनि खे नथी, छो त हिननि स्कूलनि में पढ़ाई कान थी वञे। ऐं हालांकि मुंहिंजे स्कूल में वॾी तवजह आहे इन शइ ते अॼु बि, त बाबा हिननि खे जेको आहे सो सिंधी राइटिंग सेखारियो ऐं पढ़ायो, छो त असां
जो इहो पंहिंजो धरतीअ जो हक़ आहे त पंहिंजी ॿोली जी तरवीज ऐं तरग़ीब खे असां वधायूं। सही पिया चओ, बिल्कुलु सही पिया चओ। ऐं इहो त दुनिया जा काउंसलर्स बि चवनि था, तव्हां जेको आहे सो पंहिंजी ॿोलीअ में ॿार खे पढ़ायो त वधीक क्रिएटिव थिए थो। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था तालीम जी, त इहो हक़ आहे त ॿार खे पंहिंजी ई ॿोली में सेखारियो वञे, पढ़ायो वञे। छो त अच्छा, हिन ॻाल्हि खे मां कंटिन्यू कयां थी, पर असां लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे पहिरीं मां शामिलु करणु चाहींदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। सुबह मेहरान प्रोग्राम में अव्हांजी कॉल शामिल थी चुकी, पर ख़ैर कॉल ड्रॉप थी वई आहे। मां प्रोग्राम खे अॻियां वधाइणु चाहींदमि। मां चाहींदसि तव्हां ॿिए दफ़े ट्राई कजो, मां कोशिशि कंदसि तव्हांखे प्रोग्राम में शामिलु करे सघां। सो यस सर, असां जेकॾहिं क्वालिटी ऑफ एजुकेशन जी ॻाल्हि करियूं था, हाणे ॾिसो ॿी ॿोलीअ में साइंस ॿारु कोन सम्झी सघंदो, केमिस्ट्री इज़ीली कोन सम्झी सघंदो, पर पंहिंजी ॿोलीअ में जेकॾहिं उनखे सम्झाइबो ऐं उनखे जेको आहे सो बेसिक शयूं उनखे क्लियर थींदियूं त यकीनन उहो आराम सां सम्झी सघंदो। असां वटि मसइलो इहो आहे त ॿार जे मथे में ॿी ॿोली हणी वेंदी आहे ऐं पोइ उहो मिक्सचर हिकिड़ो तयारु थी वेंदो आहे। जीअं अव्हां चयो न त पंहिंजे अव्हां ॿारनि जो मिसाल ॾिनो त उन्हनि जी जेकॾहिं सिंधी ॾिसजे थी त उर्दू स्टाइल में आहे। हक़ीक़त में असां वटि जेको आहे न, हिन ते कमु नथो थिए। हीअ जेके असां वटि सेक्टर्स आहिनि, प्राइवेट सेक्टर थी वियो, पंहिंजो गवर्नमेंट सेक्टर्स थी विया, हिननि ॿिन्हिनि जो जेको इहो तज़ाद आहे, इन बाबति भला छा रायो आहे तव्हांजो? जी, असुल में ॾिसो न त तव्हां जेकर कुझु साल पोइते हलिया वञो त वॾा माण्हू जेके अदीब लेखक सिंध जो जेको क्रीम चइजे, उहे सभु वणनि जे हेठां पढ़ी ऐं बेंचुनि ते पढ़ी निकिता आहिनि। ईअं ई आहे। ऐं अॼु ॾिसो जेकर असां माण्हू ॻणियूं त ज़ुल्फ़कार अली भुट्टो वियो त अहिड़ी शख़्सियत असां पैदा न करे सघिया आहियूं। बिल्कुलु। जेकर पीर साहिबु पागारो वियो त ओहिड़ो पागारो पैदा नथा करे सघो। जेकॾहिं GM सैयद हो त हिन वक़्तु ओहिड़ो माण्हू जी खोट आहे। पलीजो साहिबु हो त अहिड़े माण्हू जी खोट। साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु हो, या जेके अहिड़ा वॾा नाला आहिनि, शेख अयाज़ साहिबु आहे, त असां वटि जेके इहे माण्हू विया आहिनि त अहिड़ा माण्हू वरी असां पैदा न करे सघिया आहियूं। त इहो हिकिड़ो असांजो अलमियो आहे। बाक़ी प्राइवेट सेक्टर में एतिरो लाभ न आहे। तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त शहर जेकर कराची जी ॻाल्हि कजे, हैदराबाद या सखर, मीरपुर ख़ासि, त उते कुझु इदारा आहिनि। बाक़ी जेकॾहिं तव्हां ओवरऑल सॼी सिंध में तव्हां घुमो ॾिसो त न्याणियूं वीचारियूं जेके मैट्रिक पास आहिनि या टीचर्स आहिनि ऐं उन्हनि जी पघार तव्हां ॾिसंदव 5 खां 7 हज़ार। हाणे तव्हां इन मां अंदाज़ो लॻाए सघो त 5-7 हज़ार मां उहा टीचर खां तव्हां कहिड़ो कमु वठी सघंदव, उन जी क़ाबिलियत छा हूंदी। हाणे मां पंहिंजे स्कूल जो मिसाल ॾियां, मूं वटि 14 जो स्टाफ आहे तक़रीबन, त इहा 14-15 लख रुपया तनख़्वाह असां खणूं था, 14 माण्हू। त इन मां त असां 15 प्राइवेट स्कूल हलाए था सघूं। जेकर हलायूं, हा, उहो प्राइवेट सेक्टर जेको आहे बहितर स्कूल आहिनि ऐं कमु कनि पिया, पर अलमियो इहो आहे त असां माण्हू पैदा न करे सघिया आहियूं। ऐं हिन वक़्तु जेको साईं सरदार शाह साहिबु वज़ीर तइलीम क़दम खयो आहे, उहो तमामु बहितर आहे। जेके हींअर मेरिट ते क्वालिफाइड टीचर आया आहिनि, मूं वटि पाण वटि 8-9 उस्ताद आया आहिनि। उन्हनि में जज़्बो आहे ऐं असां जेकॾहिं मां पाण सां भेट कयां त मूंखां वधीक हू क़ाबिल आहिनि। छो त साइंस में, मैथ में, कंप्यूटर में, ॿियुनि शयुनि में हुननि जी ॼाण असांखां वधीक आहे, अपडेटेड रहनि था। ऐं असां जे वक़्त में एतिरियूं सलाहियतूं कोन हो या सहूलियतूं कोन हो, अंग्रेज़ी कोन पढ़ाई वेंदी हुई असांजे वक़्त में। सिंधी असां भर्ती थियासीं त सम्झो जहिड़ा सिंधी मास्तर थियासीं। ऐं हिन वक़्तु अंग्रेज़ी ऐं ऑलराउंडर ऐं सुठा कॉम्पिटेंट उस्ताद अचनि पिया। मुंहिंजे ख़्याल में त सरकारी इदारनि में हींअर वरी मोट अचे पई ऐं उस्ताद सुठा ज़हीन अची विया आहिनि। अच्छा, सरकारी इदारनि जो हक़ बि आहे त उन्हनि में उहा जेको आहे उहो चाम असांखे नज़र अचे। IBA जी सिलेक्शन जी तव्हां ॻाल्हि कई, नो डाउट हिन प्रोग्राम में जॾहिं IBA जी सिलेक्शन थी हुई तॾहिं खां वठी असां जेको आहे सो डिफरेंट प्रोग्राम्स बि हलाया ऐं सुठो जेकॾहिं क़दम आहे त पोइ मीडिया हाउसिस जेके बि आहिनि यकीनन उन्हनि शयुनि खे बि हाईलाइट कनि था। बाक़ी हाणे जेके उणायूं आहिनि उन्हनि खे बि मीडिया जेकॾहिं ज़ाहिर न कंदो त पोइ केरु कंदो। मां अव्हां खां पुछणु चाहींदसि, अव्हां आजिज़ी जी ॻाल्हि कई, निवड़त नियाज़ जी ॻाल्हि कई,
तालीम जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी ऐं उन में जेकॾहिं वरी तरबियत जी ॻाल्हि कजे थी, हालांकि दुनिया में तालीम तरबियत हिक ई शइ हूंदी आहे न, असां वटि वरी तालीम जी ॻाल्हि कंदा आहियूं, तरबियत जी बि ॻाल्हि करणी पवंदी आहे। सो केतिरो ज़रूरी हूंदो आहे तालीम सां गॾु तरबियत जो बि अंसर शामिलु हुजे? तरबियत ज़रूरी आहे न बाबा। ॾिसो त कुझु जेके जीअं जहिड़ी तरह रांदियूं आहिनि या सफ़ाई सुथराई आहे या हिकिड़ा हुनर आहिनि, हींअर उहे बि हिननि में स्कूलनि में इदारनि में उहे बि कोर्स हलाया पिया जी वञनि। जी त इहे सभु शयूं मस्ट आहिनि इंसान जी ज़िंदगी लाइ। तरबियत जेकॾहिं तव्हां वटि सिर्फ़ु ही इल्मु हूंदो ऐं का महारत न हूंदी न, तव्हां किथे हली कोन सघंदव। बिल्कुलु बिल्कुलु इन जे लाइ हींअर सरकार कुझु नवां कोर्स ऐं इहे शयूं बि आणे पई जंहिंसां असांजी तरबियत हुजे। जीअं असां हितां निकिरूं त वञी को बिज़नेस या को कारोबार, का होटलिंग या ॿियो कुझु घटि में घटि करे सघूं। छो त असां माण्हू सिर्फ़ु नौकिरी ते भाड़ींदा आहियूं ऐं इहे जेके तरबियती कोर्सिस आहिनि इन्हनि खां असां अवॉइड कंदा। पर हाणे सरकार बि कोशिशि कई आहे त इदारनि में, स्कूलनि में या यूनिवर्सिटियुनि में अहिड़ा प्रोग्राम शुरू कया वञनि जो माण्हू पाण भरो थी निकिरे ऐं उन में सलाहियत हुजे जो को बि कमकार करे सघे। त तरबियत जो अमल बहितर आहे ऐं हुअणु घुरिजे। इन खे जेतिरो अञा अॻिते वधायो वञे त बहितर थींदो तमामु। सही सही, बिल्कुलु ठीकु बिल्कुलु ठीकु। अच्छा जी जनाब, उन खां अलावा मां पुछणु ज़रूरु चाहींदसि त केतिरा मुतमइन आहियो अव्हां पंहिंजी इन फील्ड सां, उस्तादी शोबे सां, दर्स तदरीस वारे हिन अमल मां? बाबा असां त मुतमइन आहियूं। असां जेतिरो कमु कयो आहे सो ऑफिसरनि जे या अलाह जे आॾो आहे। बाक़ी कुझु उणायूं पुणायूं बि आहिनि। जहिड़ी तरह ऑफिसर आहिनि त उस्तादनि ते बर्डन घणो विधो थो वञे। जीअं का लेटरिंग आहे, इंफॉर्मेशन आहे, यकीन कयो त हफ़्ते में 2-2, 3-3, महीने में 5-5, 8-8 हेतिरा पेज कयूं था। हाणे 70 रुपया खां 10 रुपया फोटो कापी आहे। त असांखे उन्हनि में डिस्टर्ब घणो कयो थो वञे। ऐं ऑफिसरनि खे जॾहिं असां चऊं था त बाबा असांखे को कंप्यूटर ॾियो या का मशीन ॾियो जंहिंमें असां ही तव्हांखे लवाज़मात करे पूरा करे ॾियूं, त उन्हनि वटि बि कोन्हे। त हुकूमत खे इहा सोच रखणु घुरिजे, तइलीम जी वज़ारत खे, त हर स्कूल में कंप्यूटर ॾियनि ऐं स्टेशनरी ॾियनि। इवन ॾिसो न, थाणे ते बि स्टेशनरी पहुचे थी। SP जी ज़िमेवारी आहे त पहुचाए। असांखे स्टेशनरी छो नथी ॾिनी वञे या कंप्यूटर ॾिना वञनि त जीअं असां उहे हेतिरा ठाहे वञूं था ऐं हर महीने असांखां 5-8 इंफॉर्मेशन वठनि था। उहे हुननि वटि ऑलरेडी पियल बि आहिनि सीडियुनि में, कंप्यूटरनि में। पर ही चवनि था त कमु जेको आहे इहो बि उस्ताद करे। त उस्तादनि ते जेकॾहिं इहे ॿाहिरियां बर्डन घटाया वञनि, उन्हनि खे फैसिलिटेट कयो वञे त यकीनन उहे ख़ूबसूरत तरीक़े सां पंहिंजो ख़िदमत सर अंजाम ॾींदा। अच्छा जी जनाब, असां वधीक प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढड़ो ब्रेक आहे, वरी वापसि अचूं था, कंटिन्यू कयूं था अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम। ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी। शबीर अहमद अब्बासी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। घण रुखी शख़्सियत पाण आहिनि। जेकॾहिं किताब खे खोले पढ़ां थी त पोइ सम्झ में अचे थो। ॾाढो ॾुखियो हूंदो आहे उन इंसान सां इंटरव्यू करणु जंहिंसां अव्हां जी कॾहिं मुलाक़ात न रही हुजे, अव्हां घणो उन्हनि खे न ॼाणींदा हुजो। ॿियो तमामु घणो मुश्किल हूंदो आहे उन इंसान जो इंटरव्यू करणु जंहिं इंसान खे तव्हां घणो ॼाणींदा हुजो, उन्हनि खे सुठो अव्हां पढ़ियो हुजे, उन्हनि जो अव्हांखे कमु ख़बर हुजे, उन्हनि सां अव्हां जूं मुलाक़ातूं रहियूं हुजनि, अव्हांखे ख़बर हुजे एंटायर उन्हनि जो हिकिड़ो इन्वायरमेंट, फैमिली बैकग्राउंड। त उनजे लाइ बि माना मेज़बान लाइ मां सम्झां थी इहे 2 कंडीशन्स ॾाढियूं मुश्किल हूंदियूं आहिनि। बाक़ी विच वारो कमु त आसानी सां हली वेंदो आहे। शबीर अहमद अब्बासी साहब जो ही किताब मुंहिंजे अॻियां मां 2 दफ़ा ॾेखारे चुकी आहियां, तुर्कीअ जो सफ़र। ही जॾहिं खोलियां पई ऐं थोरो पढ़ां पई त मूंखे अंदाज़ो थिए पियो त माशाअल्लाह सां इलाही सारियूं सर्जन में क्वालिटीज़ मौजूदु आहिनि। ऐं माशाअल्लाह सां कुझु माण्हू सिलेक्टेड ई हूंदा आहिनि। मूं इंट्रो में ॻाल्हि कई न,
कुझु कम जे लाइ कुझु माण्हू सिलेक्टेड हूंदा आहिनि, कॉलम निगार पाण रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हिननि जूं एक्टिविटीज़, पर गॾोगॾु हिकु बहितरीनु उस्ताद ऐं हिकु बहितरीनु हेड मास्टर जे तौर ते बि पंहिंजूं बहितरीनु ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। सर, जेकॾहिं सफ़रनामे जे हवाले सां ॻाल्हायूं त मां ॿुधणु चाहींदमि ही अव्हांजो सफ़र, ऐं हिन प्रोग्राम में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे समराइज़्ड करे ई अव्हां पेश कंदव। जी प्लीज़। हा, बिल्कुलु मूंखे बचपन खां शौक़ु हूंदो हो, नंढपण खां। मां इन किताब में ज़िक्र कयो आहे त मां जॾहिं 3 या 4 क्लास में असां हुआसीं त तुर्की जो हिकिड़ो सबक़ु हूंदो हो, पोइ उन में मस्जिदुनि जो ज़िक्र हो ऐं तुर्की जी कुझु हिस्ट्री ते। जी। त मूंखे उन टाइम बचपन में हिकिड़ो शाक थियो त इहो मुल्क मूंखे ज़रूरु घुमणो आहे। अच्छा। हा, उन टाइम माना अञा नंढी उमिरि में हुउसि, पर मूं तहियो कयो त इहो मुल्क मूंखे ज़रूरु ॾिसणो आहे। वाह। पोइ अलाह ताला का उहा दुआ मुंहिंजी उन वक़्तु क़बूल करे वरिती ऐं मां 2021 में जेको आहे सो तुर्की जे सफ़र ते वियुसि। ऐं उहो मुल्क तमामु डेवलप थियल आहे, सेक्युलर मुल्क आहे, ऐं यकीन कयो त उते ॾिसी अहसासु थिए पियो त जीअण जो हक़ु इन्हनि माण्हुनि खे आहे, बाक़ी ॿियनि जा ओजागा ई अजाया। कमाल। हा, त जेके हुननि वटि मंदर बि ईअं संभालियल आहे जीअं मस्जिद संभालियल आहे, चर्च बि ईअं संभालियल आहे त म्यूज़ियम बि ईअं संभालियल आहे। ऐं छा हुननि जा रोड रस्ता, ट्रेनूं, यकीन कयो त जॾहिं हिते उन मुल्क में रही ऐं अचिजे थो न त ही जहिड़ो असांखे वीरानी थी लॻे। पंहिंजो वतन आहे, जनम भूमि आहे, सभु शइ आहे, मोहबत आहे, पर एतिरी सुजागी, कानून ऐं जेतिरी हिते इनहराफ़ी थिए थी न उते एतिरो अॻिते आहे। सही सही। छा ॻाल्हि कजे, मां त यकीन कयो तुर्की जी जेका मेट्रो ट्रेन ॾिठी, उन जी गाॾी जी रफ़्तार ॾिठी, हिते त हाणे मां कुझु ॾींहं अॻु में सवात मां मोटियुसि रावलपिंडी खां हैदराबाद ताईं आयुसि त 6 कलाक गाॾी लेट हुई। हा, ईअं थींदो आहे, बिल्कुलु थींदो आहे। ऐं उते जूं ट्रेनूं 250 किलोमीटर पर कलाक, ऐं उन्हनि में वॾियूं स्क्रीनूं लॻल हुयूं जिते सॼी शइ नज़र अचे पई त ट्रेन केतिरी रफ़्तार हले पई, हींअर किथे पहुती आहे। ऐं तव्हां हिते असां वेंदा आहियूं त कुली खां या ॿिए खां पुछंदासीं त मुंहिंजी बोगी कहिड़ी जाइ ते, उते हर प्लेटफार्म ते तव्हांजो बोगी जो नंबर लॻल आहे, तव्हां उते वञी बीहो, गाॾी ईंदी, तव्हां उते चढ़ो, चढ़ण सां ई गेट ऑटोमेटिक खुलंदा ऐं उन्हनि जे भरिसां लगेज जा अलमारियूं कबट ठहियल आहिनि जिते तव्हांजो बैग रखो ऐं वञी वेहो। अहिड़ा चार्जर हिते लॻल, रिलैक्स थी वियो हो, न शोर न छा। यकीन कयो त अहिड़ी मुहज़िब क़ौम आहे जो उन्हनि जो ॿार बि रोए कोन पियो। जॾहिं की तव्हां हिते असांजे ट्रेनुनि जो माहौल ॾिठो हूंदो त अल्लाह साईं माफ़ी ॾिए। सही पिया चओ। हा, असां वटि त बिज़नेस क्लास जी हालत लॻी पई, बिज़नेस जो बि अहिड़ो ई मयार आहे हुननि जो। इहो मां इकानमी जी ॻाल्हि, अहिड़ा वॉशरूम जो मां त चवां त असांजे जहाज़नि में बि अहिड़ा वॉशरूम कोन्हनि। ऐं गाॾी जी रफ़्तार जेकॾहिं किथे स्लो थिए पई त वरी 270 ते बि वञे पई। अच्छा। हा, उन खे कवर करण 1 सेकंड या 30 सेकंड बि लेट न पई थिए। अच्छा, ज़बरदस्त। अव्हांजा पसंदीदा राइटर्स कहिड़ा रहिया, या सफ़रनामनि जे हवाले सां त असां वटि चंद नाला ॾाढा मशहूरु रहिया आहिनि। मां पुछणु चाहींदसि त अव्हां जीअं साईं GM सैद जी ॻाल्हि कई, साईं मोहम्मद इब्राहिम जो हुयो, रसूल बख़्श पलीजो साहब, या भुट्टो साहब जी अव्हां ॻाल्हि कई, ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब, त कहिड़नि शख़्सियतुनि खे घणो पढ़ियो आहे, कंहिंजो कमु अव्हांखे घणो वणियो आहे? मां साईं GM सैद खे घणो पसंदि कंदो आहियां, ऐं उन खां पोइ भुट्टो साहब बि बहितरीनु लीडर हो जंहिं क़ौम खे शऊर ॾिनो। पलीजो साहब जो बि पंहिंजो हिकिड़ो अहम रोल रहियो आहे ऐं उस्ताद रहनुमा रहियो आहे पलीजो साहब। उनजो बि अहम रोल रहियो आहे सिंध जे लाइ या तारीख़ में, जाग्राफी में। अॼु अहिड़नि माण्हुनि जी खोट आहे, जीअं मां ज़िक्र करे चुकुसि। बाक़ी अल्ताफ़ शेख साहब जा सफ़रनामा, उहो बि वॾो नालो आहे। हा, साईं थलो साहब आहे,
उन जो बि तमामु घणो कमु आहे। सही उन सां मुंहिंजी मुलाक़ातूं काफ़ी थियल आहिनि। जी आरी सर साहब आरी सर साहब सां त मुंहिंजी तमामु घणी मोहबत हूंदी हुई। अच्छा ऐं पोइ थर वञणु थींदो थर थींदो, मां अच्छा उन जे न्याणी सां बि मिली चुकासीं। अच्छा अच्छा माशाल्लाह ऐं मुंहिंजो वाल साहब वफ़ात करे वियो त बशीर ख़ान कुरैशी ऐं आरी सर साहब मूं वटि तज़ियत लाइ आया हुआ। एतिरे क़दुरु ऐं आरी सर साहब जहिड़ो ज़हीन माण्हू मां खे यकीन कयो एट ए टाइम जेको ॻाल्हाइणु असां बि मुंझी था पऊं, किथे लफ़्ज़ खुटी था वञनि, पर हुन जहिड़ो जरा ॿियो न थींदो। हा हा आरी सर साहब जे लाइ यकीन कयो त मूंखे लफ़्ज़ कोन्हनि जो मां हुन माण्हू खे का भेटा पेश कयां। ऐं एतिरो बेलोस माण्हू, कॾहिं हुन लालच न कई, पंधु हलण वारा माण्हू। सही ॻाल्हि आहे। हा सादगी में रहण वारो सादगी इंसान, में निबड़त ऐं न्याज़ सां रहण वारो इंसान, अहिड़ा माण्हू हिन दौर में किथे था मिलनि, इहो मुमकिन ई न आहे। जी जी उन्हनि जा जॾहिं किताब पढ़ूं था, उन्हनि जे हवालनि में साईं इब्राहिम जोयो जे हवाले सां जेको लिखियो अथनि, उन्हनि खे पंहिंजो उस्ताद मञनि था, उन्हनि खे पंहिंजो मेंटोर मञनि था। मां सम्झां थी त अहिड़ियूं ई शख़्सियतूं हूंदियूं आहिनि जेके हिकु पर्सनैलिटी खे मञनि थियूं, उन इंसान खे मञनि थियूं जिन जो वाक़ई में को बहितरीनु कमु थियल आहे, उन इंसान खे मञनि थियूं जेके इट्स सेल्फ यूनिवर्सिटी हूंदा आहिनि, इंस्टीट्यूट हूंदा आहिनि। अच्छा जी जनाब, मां ज़रूरु अव्हां खां पुछणु चाहींदसि त जेकॾहिं असां किताबनि जी ॻाल्हि करियूं था त अव्हांजा घणा मौज़ू जेके फेवरेट रहिया आहिनि उहे कहिड़ा रहिया आहिनि? मां अक्सर सफ़रनामनि ते लिखियो आहे ऐं तहक़ीक़ ते। जी छो त जीअं तव्हांखे माफ़ कजो ॿुधायमि त बचपन खां मूंखे शौक़ु हूंदो हो। जी जी पोइ मज़ारात, मस्जिदियूं, दरबारूं या यूनिवर्सिटियूं, पोइ जिथे वेंदो हुउसि त बचपन में उहे शयूं ॾिसंदो हुउसि त उहो बि चवंदो हुउसि त हाणे अहिड़ो मौक़ो अचे जो मां इन्हनि ते पूरी तहक़ीक़ कयां। पोइ अहिड़ी तरह सां मौक़ो मिलियो त मां हीअ किताब जेको लिखियो बांधी जी तारीख़, जी त उन में पंहिंजे जनम भूमि खे ऐं ज़िले नवाबशाह, दौड़, तालको, ओवरऑल उनजे भर पासे जेके दरगाहूं, मस्जिदूं या मंदर, चर्च, शख़्सियतूं ऐं औरतूं जिन जो अहम किरदारु रहियो बांधी शहर सां, जेके सुजाॻ औरतूं रहियूं, त मूंखे तहक़ीक़ जो जेको ऐं सफ़रनामनि जो घणो शौक़ु रहियो सही आहे। सही, मतिलबु हिस्ट्री वारो पासो जी हुन जी सां अव्हां जी घणी वाबस्तगी रही आहे माशाल्लाह। ऐं माशाल्लाह सां वरी अव्हां कमु बि कयो आहे। कुझु माण्हू असां ॾिसंदा आहियूं तमामु सुठो पढ़ी रहिया हूंदा आहिनि, तमामु सुठे तरीक़े सां ॻाल्हाए रहिया हूंदा आहिनि, पर अमली तौर ते कॾहिं उन्हनि जो इन तरह सां कमु कोन ॾिठो हूंदो आहे। ख़ैर हर माण्हूअ जो हिकिड़ो पंहिंजी तबियत थिए थी ऐं उन्हनि जूं मुख़्तलिफ़ मसरूफ़ियात बि थियनि थियूं, कंहिंखे जज त ख़ैर कोन था करे सघूं। बांधीअ जी तारीख़ जे हवाले सां बि पुछंदसि, पर पहिरीं मां पुछणु चाहींदसि त सिंध एॾी ख़ूबसूरत असांजी सरज़मीन आहे, एॾो ख़ूबसूरत ख़ितो आहे, जेकॾहिं उनजी सूंहं ते अव्हां ॻाल्हाईंदव, छाकाणि त अव्हां जेको आहे सो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पोस्टिंग बि अव्हांजी रही आहे, अव्हां पंहिंजा फ़राइज़ सर अंजाम ॾिना आहिनि, वरी बि भले अव्हां टर्किया घुमी अचो, अव्हां थाईलैंड हलिया वञो, अव्हां दुनिया जा तमामु ममालिक घुमी अचो, पर पोइ बि पंहिंजी धरती त पंहिंजी धरती आहे न, मां अव्हांजी ज़ुबानी ॿुधाइण जी वतन जी हुबत आहे, हाणे उहा विसारे नथी सघिजे। भली तव्हां तुर्की जे रोशनियुनि में हुजो, मोहबतूं हुते मिलनि, घणो कुझु हुजे, या दुबई वञो, या जीअं ईरान, तव्हां इराक, जेके बि थाईलैंड, तव्हां, हा हा ईरान, इराक, जी पर धरती जी हुब जेका आहे न उहा नथी विसारे सघिजे। एतिरे ताईं जो मां उमिरि जी शहादत बि हिकु ॿ दफ़ो हासिलु कई आहे। माशाल्लाह माशाल्लाह। त रसूलुल्लाह जे रोज़े ॾिसण ऐं काबतुल्लाह जे तवाफ़ जी हिकिड़ी वॾी हूंदी सही दिलि सिक, में हा हा चाह ऐं हुब, त यकीन कयो उहो 15 ॾींहंनि जो जेको असांजो दौरो हो, त उन्हनि ॾींहंनि में पोइते जो खुटको न हो। पर जॾहिं 15 ॾींहं पूरा थिया त पोइ चऊं पिया त हाणे जहाज़ खां बि का तेज़ शइ हुजे जो सिंध हली असांखे पुॼाए। अच्छा, इहा वरी हिकिड़ी कुदरती शइ बि आहे, मुख़्तलिफ़ इस्लामिक किताबनि में बि हिन ॻाल्हि खे कोट कयो वियो आहे त अव्हां जेकॾहिं उन महबूब जे शहर में वञो था त पोइ अव्हांखे सिक आख़िर में पंहिंजे वतन जी ज़रूरु लॻे थी, ज़रूरु ईअं आहे, जी जी अव्हां पंहिंजी ज़ुबानी बयानु बिल्कुलु करियो पिया। जी बिल्कुलु, हा 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 बिल्कुलु बाबा। तुर्की में मां असां वियासीं बोरसा, चेयर लिफ्ट तां विज़िट करे जॾहिं मोटियासीं
त मूंखे ख़्वाहिश थी उते चांहि कान थी मिले, काफ़ी आहे या सलेमानी चांहि कावो जेको चऊं। जी जी पोइ मुंहिंजी ख़्वाहिश थी त काफ़ी पीजे। पोइ महविश बि मूंसां गॾु हुई, मुंहिंजी घरवारी बि हुई ऐं असां न्याणो बि मुंहिंजो गॾु हो। वियासीं त उते असां त यकीन कयो एतिरी दोशीज़ा हुजे, अलाह ताला हुनखे एतिरो ख़ूबसूरत ठाहियो हो जो मां ॾिसी ऐं हैरान थी वियुसि। ऐं उते औरतूं बिज़नेस कनि थियूं, कारोबार कनि थियूं, सभु कुझु। त हुनजो वरी ॻाल्हाइण ऐं इख़लाक़ एतिरो प्यारो हुजे जो जीअं न माण्हू मोहिजी पए, त मां उन एतिरो मोहिजी पियुसि। पोइ मां उन जो किताब में बि ज़िक्र कया, पर यकीन कयो मूंखां हूअ दोशीज़ा विसरे नथी जंहिं असांखे काफ़ी प्यारी, पर मूंखे सिंध धरती उन खां बि वधीक मिठी आहे। कमाल, ख़ूबसूरत ॻाल्हि अवां कई, ख़ूबसूरत ॻाल्हि अवां कई आहे। अच्छा जी, उन खां अलावा मां ज़रूरु चाहींदसि त अवां पंहिंजे मोहतरमीन उस्तादनि खे बि यादि कयो जिन जो उहो वक़्तु यकीनन अॼु ॾींहं ताईं उहो वक़्तु जेकॾहिं यादि कयो था त अवां सम्झो था त इन खां वधीक ख़ूबसूरत वक़्तु नथो अची सघे, छाकाणि त उहे गुज़िरियल पल त वरी वापसि न ईंदा आहिनि। उहो वक़्तु कीअं हूंदो हुयो ऐं उहो ॻोठ जो माहौल कीअं हूंदो हुयो, हिन माहौल में केतिरी चेंजिंग आहे ऐं चेंज खे यकीनन एक्सेप्ट बि करणु खपे। बिल्कुलु माहौल उहो तमामु बहितरीनु हो, सादगी हूंदी हुई, लोभ लालच कान हुई, हिर्स कोन हूंदो हो। ऐं हींअर त जीअं अॻु में ॻाल्हि कईसीं त जेकॾहिं नौजवान यंग जनरेशन तव्हांजे रूम में वेठी हूंदी ऐं तव्हां वेंदव त हू उथी हलिया वेंदा। त हाणे हीउ वॾी एज जो माण्हू आयो आहे, असांजे क्लेबर जो न आहे या छा, पर हू जेको सादगी वारो वक़्तु हो न, बुज़ुर्गनि जो एतिराम हुयो ऐं हुननि जी ॻाल्हि मञिबी हुई त अॼु बि एतिराम आहे, पर उन ऐं अॼोके दौर में वॾो फ़र्क़ु आहे। हालांकि ही फास्ट दौर आहे, तेज़ी आहे, तरक़ी आहे, पर उन दौर खे यादि करे अॼु बि माण्हू उस्तादनि जूं मोहबतूं, शफ़क़तूं, सम्झाइणु, पढ़ाइणु, ऐं शाम जो केतिरा उस्ताद फ्री ट्यूशन पढ़ाईंदा हुआ। अॼु त इहो वधी वई आहे लोभ लालच हिर्स जो पैसे खां सवाइ बिज़नेस बणिजी वियो आहे न, इहो सभु हर शइ बिज़नेस। उहो वक़्तु यादि करे यकीन कयो असांजो उस्ताद हूंदो मोहम्मद हुसैन ॾाहिरी साहिबु हो, के बी जेसर हो, या अब्दुल कादिर ॾाहिरी साहिबु हुयो, परियल साहिबु हो। हिन वक़्तु बि साईं ॾाहिरी साहिबु मोहम्मद हुसैन साहिबु हाल हयात आहे। त यकीन कयो त मां वेंदो आहियां, एतिरो ख़ुशि थींदो आहे जो भरिसां वेहारींदो आहे, ॿियो को विच में ॻाल्हाईंदो आहे त चवंदो आहे तूं चुप करे वे, फ़िलहाल ही हुतां हैदराबाद खां हली मूंसां मिलण आयो आहे, पहिरीं हिन जी ॻाल्हि हिन वक़्तु उन में बांधीअ में ई आहिनि। जी जी बांधे में आहिनि, उहो SDO बि रहिया, DO ऑफिसर बि रहिया, तमामु बहितरीनु। अच्छा जनाब, पाण वधीक कंटिन्यू कयूं था प्रोग्राम खे, पर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक छो, न्यूज़ ॿुधूं था, न्यूज़ स्टूडियो जी तरफ़ हलूं था, वरी वापसि अचूं था ऐं जी कंटिन्यू कयूं था अवां जो पंहिंजो सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था। सुबुह मेहरान प्रोग्राम में न्यूज़ ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। यकीनन न्यूज़ अवां ॿुधियूं हूंदियूं, सभु मसइला मसाइल पंहिंजी जॻह ते, पर मुंहिंजो प्रोग्राम माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत हली रहियो आहे। शबीर अहमद अब्बासी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण जनाब सफ़रनामे हिते असां ॻाल्हि ॿोल करे चुका आहियूं। टर्किया जो सफ़रनामो ऐं बांधीअ जी तारीख़ बाबति मां ॻाल्हाइणु चाहींदमि। सो सर, ही अवांजो अमली कमु जेको माशाल्लाह सां एतिरो ख़ूबसूरत किताब असांजे हथनि में अची चुको आहे, इन बाबति मां ॿुधणु चाहींदसि। जी बिल्कुलु, जीअं मां ॿुधायो त मूंखे तहक़ीक़ सां हिन सां शौक़ु रहियो आहे, हिस्ट्री सां। पोइ पंहिंजो शहर हो, मुंहिंजी जनम भूमि हुई, त मूं डॉक्टर नबी बख्श बलोच साहिब जो हिकिड़ो किथे पढ़ियो हो, त उन चयो त जेकॾहिं असांजे सिंध जे हिकु हिकु ॻोठ जी बि जेकॾहिं को हिकिड़ो हिकिड़ो माण्हू तारीख़ लिखणु शुरू करे त असांखे हक़ीक़ी ऐं हक़ीक़तुनि ते मबनी तारीख़ जेका आहे सा मिली वेंदी। पोइ मां
उहा शइ बि हिकिड़ी मुंहिंजे ज़हन में क्लिक करे पई त छो न मां भला पंहिंजो फर्ज़ु हक़ु अदा करे छॾियां ऐं हिकिड़ी सनद जारी कयां त बाबा असांजी। पोइ इन ते मूं तहक़ीक़ ऐं मां टेबल स्टोरी न कई, हालांकि मां सहाफ़ी बि हुयुसि, करे पियो सघां, पर मां हर जाइ ते वियुसि, हर हंधि वञी ॻोठनि में मां तक़रीबन 4 खां 6 महीना इन 30-40 किलोमीटर जे एरिए में वञी हर हिकु ॻोठ में हर माण्हू सां उते मिली ऐं जेको सो इहा तारीख़ मां सहेड़ी। इहो माना डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जे लफ़्ज़नि खे बि भेटा ॾिनी मूं ऐं पंहिंजे जनम भूमि जो हक़ बि मां अदा कयो। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सुठो। उहो जेको टाइम रहियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हाणे जीअं मोहम्मद यूसुफ जो साहबनि उन्हनि जो जेको आहे सो आमरी ॻोठु रहियो आहे न, त उन्हनि आमरीअ ते लिखियो त मूंखे उन्हनि जो पर्सनली ख़बर आहे त उन्हनि खे केतिरी मुश्किलात थी वञी करे मक़ामी माण्हुनि सां मिलणु वेहणु, छाकाणि त उन असां जेको शहर में अची चुकासीं त उते वरी वञणु माना महिमान तौरु इंसानु वञे थो न, कमु करण जे लिहाज़ सां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलणो पवे थो, वेहणो पवे थो, वक़्तु ॾियणो पवे थो, छंड छाण करणी पवे थी, कॾहिं कॾहिं त का इंफॉर्मेशन अहिड़ी बि मिलंदी आहे जेका दर हक़ीक़त क़ाबिल क़बूल कोन हूंदी आहे। सो वरी उन प्रोसेस खे सुठे तरीक़े सां सम्झणु, कमु करणु केतिरो मुश्किल रहियो सर अव्हां जे लाइ? मुश्किलातूं पेश आयूं। मक़ामी माण्हू असुल में अलमियो एतिरो थी वियो आहे हींअर असांजे ॿाहिराड़ियुनि सां, जो आलीशान इमारतूं ठहियल, दुबई नुमा महल ठहियल, पर यकीन कयो त एॾो अफ़सोस थिए पियो त ईअं सोफ़नि ते जंहिं महिल मां हथु वञी पियो हणां त मिटी पई उॾामे, माण्हू कोन हो। त ॻोठनि मां माण्हू घणा लॾपलाण करे हलिया विया आहिनि, हाणे उन जूं हावेलियूं हुते ठहियूं पियूं आहिनि, पोइ तकलीफ़ थिए पई। बहरहाल पोइ बि असां हथु करे माण्हू बुज़ुर्ग जेके हुआ उन्हनि खां सुठी मालूमात मिली, ऐं पोइ उन में छा हो त कुझु कची पकी मालूमात बि हुई, कुझु अफ़वाहनि ते शयूं ॿधल हुयूं। पोइ मां साईं गुलाम अहमद लाखो साहिबु, ताज जोयो साहिबु, साईं मरहूम कलंदर शाह लकियारी साहिबु ऐं पंहिंजो सहाफ़ी मंगरियो साहिबु, इन्हनि सां मां मशावरत कई। पोइ साईं गुलाम अहमद ऐं ॿियनि मूंखे चयो त बाबा कचो पको जेको पोरियो आहे तव्हां ॿई शयूं उन में रखो। हा, उन में लिखो त असांजी नज़र में ही हक़ीक़त आहे ऐं माण्हुनि जे तरफ़ां ही असांखे राय मिली आहे। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त असां वटि इन एरिए में हुयो एटो शाह। हाणे एट जेको 0 पॉइंट जी चइबो आहे न, 0 पॉइंट, 8 ओ माना ॿुड़ी 0, त उहा ई अंग्रेज़ दौर में उते जॾहिं ज़िलनि जी विरछ पे थी या कुझु वाह पे कढियऊं, केनाल या खोटरायूं पे कयूं, त उन जाइ ते हिकिड़ो ईसाई हुयो जेको फोत थी वियो। त हुननि उते खणी उनखे हाणे अंग्रेज़ मुल्क मोकिलण जे बजाए उते ई हुनखे दफ़न करे छॾियऊं। हाणे उन जो नालो थी वियो 0 पॉइंट ते ही माण्हू फोत थी वियो। कुझु वक़्त खां गुज़िरे, जीअं असां वटि हिकिड़ो माण्हुनि जो रुझान आहे पीर परस्ती वारो इहो, त उनखे वरी पोइ एटो शाह करे छॾियो ऐं एटो शाह हुयो माना 0 पॉइंट नवाब शाह। सही, एटो शाह 0 पॉइंट नवाब शाह, पर हुननि उन खे एटो शाह करे छॾियो। हाणे उते जेको आहे सो वॾी मज़ार ठही पई आहे, माण्हू अचनि था मनतूं बासूं खणी, ऐं उते जो तव्हांखे वरी ॿियो हिकिड़ो मां ॿुधायां त उते जेका मस्जिद ऐं उन बुज़ुर्ग ते जेको रोज़ो ठहियो मक़बरो, उहो वरी हिकिड़े हिंदू सेठ पेसूमल ठाहिरायो। त असांजे जॾहिं उहा मस्जिद जुड़ी तामीर थी उते, त कुझु शिदत पसंदनि या ॿियनि चयो त साईं ही मस्जिद हिंदू जो कहिड़ो कमु आहे जो ठाहिराई अथसि, इन जो कमु न आहे। पोइ हू फ़क़ीर सिफ़त माण्हू हो, उन चयो बाबा मुंहिंजा उन वक़्तु 65,000 ऐं कुझु थिया आहिनि, सिरूं तव्हांजे मुस्लमाननि जे बठे जूं, मिस्त्री तव्हांजा मुस्लमान, बाक़ी पैसो मुंहिंजो आहे। जेकर तव्हांखे अलाह जो घर नथो वणे त जीअं वणेव तीअं कयोसि, मूंखे पंहिंजा पैसा ॾेई छॾियो। सही ॻाल्हि आहे। उन वक़्तु हू वरी ख़ामोश थी विया, ॾिठऊं त हाणे ख़ुदा जो घर आहे जेको ठहियो आहे।
सो अहिड़ियूं ॻाल्हियूं बि एटो शाह वारी जेका मूं कई त हाणे उहो उते वॾो बुज़ुर्ग ऐं हालांकि उहा आहे 0 पॉइंट नवाब शाह जी ऐं उते छो त उते जे किन माण्हुनि ॿुधाए त इन ते स्लेब जो निशान बि लॻल हूंदो हो काफ़ी वक़्त ताईं उन मज़ार जी ते हाँ, जी हाँ। उहो हाणे स्लेब बि वियो हाणे उहो बुज़ुर्ग थी हाणे वियो वो शाह थी वियो शाह थी केॾो माना छा एॾा किस्सा खोड़ था मिलनि असां खोड़, वटि जी, जीअं जी। अवां ताज साहिब जी ॻाल्हि कई डॉक्टर नबी बख्श बलोच जी अवां ॻाल्हि कई जेके बि नाला अवां काउंट कराया माना इन्हनि जो त ॾिसो केॾो वॾो कमु आहे ऐं ताज साहिब त पाण हिकिड़ो इंस्टीट्यूट आहे जी उन जी वटां त माशाल्लाह सां उन्हनि सां वेहो त एतिरी नॉलेज मिली रही हूंदी जी आहे जी जी ऐं जी एतिरो पाण सुठो कमु कयो अथऊं काफ़ी रहनुमाई कनि था काफ़ी रहनुमाई लिखंदड़नि जी हा हा अच्छा जी जनाब असां अवां जीअं जर्नलिज़म जी ॻाल्हि कई त अवां जो उहो कमु बि रहियो आहे जी उन पासे खे बि थोरो ॻणाइजे इहो भला कमु केतिरे टाइम ताईं अवां कयो ऐं कॾहिं शुरू कयो इन सां केतिरो निभाउ करे सघियव छा था सम्झो हा इहो बि उते मां हुयुसि जॾहिं पंहिंजे शहर बांधी त उते मुख़्तलिफ़ अख़बारुनि में सहाफ़ी रहियासीं प्रेस क्लब जा जनरल सेक्रेटरी ॿियो कुझु फलाही कम बि उते कयासीं जी माण्हुनि जी ख़िदमत सां पर पोइ जॾहिं हिते अचणु थियो त कोशिशि कईसीं त शाम जो को इदारो जॉइन कजे पोइ मुख़्तलिफ़ इदारनि में मां सब एडिटर तौरु प्रूफ रीडर तौरु कमु कयो बाक़ी जेको लिखण जो तव्हां चयो त कालम या तजियो करणु या अख़बारुनि में एडिटोरियल पेज में उहा असांखे का सुठी अख़बार जी नाले वारियूं हुजनि उन्हनि का जाइ कान ॾिनी असांखे ऐं ॿियुनि अख़बारुनि में दोस्तनि अहमियत ॾिनी मूंखे उन वक़्तु बि इहो शिकवो रहंदो हो पंहिंजे असांजे चीफ एडिटरनि खां इन्हनि खां त बाबा तव्हां हिकिड़ा जेके मुख़्तसिर तव्हांजो तबिको आहे माण्हू या खणी मां सिधो बि चवंदो हुउसि त तव्हां यारी बाशी वारो माहौल पिया हलायो नौजवाननि खे ॿियनि लिखंदड़नि खे मौक़ो आख़िर छो नथा ॾियो जीअं मूं सवेल ॻाल्हि कई त ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां पोइ असां अहिड़ो माण्हू पैदा न करे सघियासीं GM सैद पलीजो साहिब खां पोइ न करे त मां हुनखे चवंदो जेकॾहिं इहे माण्हू हलिया वञनि त पोइ इहे एडिटोरियल पेज केरु लिखंदो हा हा इहा ॻाल्हि आहे त हिननि जो हिकिड़ी जेका पॉलिसी आहे न उन साम्हूं जो इख़्तिलाफ़ रहियो सही सही त ही कमु करण में बि जेके सुठा माण्हू आहिनि उन्हनि खे तरजीह घटि पिया ॾियनि इन इदारनि में इहो अलमियो आहे न इहो अलमियो आहे हा इदारनि में माना मख़सूस हिकिड़ी लाबियूं ठहियल आहिनि जिन खे ही एप्रिशिएट कनि था या उन्हनि खे को मौज़ू ॾियनि था बाक़ी ॿियो जेको वॉलंटियर बि लिखे ऐं कुझु मुआवज़ो बि न वठे तव्हां ॾिसो ही जेके सिंध जा हेठियनि इलाइक़नि में या नंढनि शहरनि में सहाफ़ी उनखे छा थो मिले वीचारा केतिरा मारिजी विया हक़ु लिखंदे सच लिखंदे ऐं हिते जेके सरकारी सहाफ़ी ऐं ॿिया वेठा आहिनि उहे मज़नि में मौजुनि में आहिनि ऐं हेठियनि इलाइक़नि जा जेके सहाफ़ी से लताड़जनि पिया मारिजनि सिस्टम त बाबा हाणे सिस्टम ते त ॻाल्हाए ई कोन थो सघिजे जेको आहे उहो त सभिनी खे ख़बर आहे ही जेको लॉबी सिस्टम ओवरऑल जेको बि आहे बसि इहो असांजो अलमियो ई आहे सुठे लिखण जे लाइ सुठो पढ़णु केतिरो ज़रूरी आहे छा था सम्झो बिल्कुलु हिन इल्मु त आहे किताबनि में न जी तव्हां किताब सां जंहिं बि माण्हू जी दिलचस्पी आहे न उहो माण्हू खुटंदो कोन उन वटि मालूमात जा ज़ख़ीरा हूंदा उहो हिकिड़ी लाइब्रेरी हूंदो सो लिखण बि हिकिड़ो कमाल आहे इंसान जो के ॻाल्हाइण में महारत रखंदा आहिनि के लिखण में रखंदा आहिनि किताबनि खां सवाइ कुझु कोन्हे किताबनि जो हींअर वरी रुझान अचे पियो नौजवान अचे पियो हाणे तव्हां ॾिसो लाइब्रेरियुनि में ॿियनि में त केतिरी सुबुह जो रश थिए थी किताबनि ॾे तइलीम ॾे या ही जेके कमीशन जा इम्तिहान आहिनि नौजवान असांजो उभरे पियो डोड़े पियो सुबुह जो लाइनूं आहिनि ऐं काफ़ी उते बि जेको आहे सो इंतिज़ामात लाइब्रेरियुनि वारनि कया आहिनि पर अञा खोट आहे ईअं ई आहे अञा खोट आहे अञा उते सिस्टम जी खोट आहे जे करे मसला थियनि पिया अल्लामा दाऊद पोटा लाइब्रेरी आहे पाण केतिरा नौजवान ॾिसंदा आहियूं सुबुह जो डोड़ूं आहिनि ऐं लाइन लॻे पई केतिरो निंड फिटाए वीचारा फजुर टाइम बची बीहनि था
त असांखे चेयर मिले ऐं असांखे बुक्स मिली हाँ ऐं लाइब्रेरी में वञणु थींदो आहे त हिकिड़े कॉर्नर खां बि पकिड़े शागिर्द वेठा हूंदा आहिनि वेही पढ़ंदा आहिनि छो त उहे शायदि सम्झी चुका आहिनि त इन में ई असांजी तरक़ी आहे तालीम खां बग़ैर त कुझु बि तालीम ऐं किताब खां सवाइ ॿियो सहारो हिन वक़्तु कोन्हे असां वटि। जी बिल्कुलु ईअं ई आहे ऐं मां वधीक पुछणु चाहींदमि इन टॉपिक ते बि ॻाल्हाइजे त ख़ैर वधीक डिस्कस करे सघिजे थो पर अॻियां वधणु चाहियूं था। मां पुछणु चाहींदमि अव्हां खां त ॿहिराड़ी जूं जेके औरतूं आहिनि उन्हनि जो जेको हुनरु आहे माशाल्लाह सां एॾी ख़ूबसूरत टोपी सिंधी टोपी अव्हांखे वेयर थियल आहे असां चाहियूं पिया त उन बाबति बि अव्हां ॻाल्हायो। जी हुनरनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे ॾिसो न ही कल्चर आहे या जेका बि सकाफ़त आहे सा त इन हुनर जी ई आहे न घरू दस्तकारियुनि जी आहे पर हींअर असांजी हुकूमत या इदारा जेके आहिनि न उहे सपोर्ट न पिया कनि। हाणे उन्हनि जेको आहे सो ॿाहिरि घणी ॾिनी आहे असांजा ॾिसो त जेके माग मकान आहिनि उहे वीरान थी विया आहिनि त असां छो था को मरी वञूं या नारायण कागान वञूं या किथे म्यूज़ियम घुमण वञूं था असांजा म्यूज़ियम वीरान थी विया असांजा इदारा असांजूं घरू दस्तकारियूं तबाह थी वियूं बर्बाद थी वियूं क़ौमूं इन्हनि सकाफ़त सां तहज़ीब सां सुञातियूं वेंदियूं आहिनि। जेकॾहिं असां इस्तंबुल में मां टोपी पाए घुमंदो हुउसि त माण्हू हैरत सां ॾिसंदा हुआ ऐं काफ़ी सुञाणींदा एतिरे ताईं जो काफ़ी मूंखे अमेरिका जा UAE जा दोस्त अची मिलिया भाकुर पाए चुमियूं ॾींदा हुआ त सही तव्हां सिंधी आहियो त हीअ असांजी सुञाणप आहे। इन्हनि हुनरनि ते हुकूमत खे घुरिजे त तवजो ॾिए ऐं औरतुनि जो सिर्फ़ु हुनरु न असांजे बांदी शहर में हिकिड़ी सरदारा हूंदी हुई औरत होटल हलाईंदी हुई। अच्छा हा उहो कहिड़े टाइम जी ॻाल्हि आहे? इहो तक़रीबन 50-60-70 साल अॻे। हा होटल हलाईंदी हुई सरदारा ऐं एतिरो सस्तो खाधो ॾींदी हुई जो मज़दूर लेबर नंढा मुलाज़िम बि उन वटि वञी चाह सां खाईंदा हुआ। उहो 5-4 उन वटि मुलाज़िम रखियल हूंदा हुआ त औरतुनि वॾी जफ़ाकशी कई आहे ऐं औरत जो किरदारु अहम रहियो आहे। इवन बांदी में हिकिड़ी औरत ही मरीक़ोम जी ही जेका वॾी अमानत दौर सम्झी वेंदी हुई उन वक़्तु हिंदू वॾा ताक़तवर हुआ उहे बि पंहिंजूं अमानतूं पंहिंजो गोल्ड पंहिंजे जाइदादुनि जा कागज़ उन औरत वटि रखंदा एतिरी सखी औरत हुई जो उन जे वण ते बत्ती टंगियल हूंदी हुई परे परे ताईं झंग हूंदा हुआ लालटेन त माना अॻियों मुसाफ़िर या माण्हू सम्झे त हिते आबादी आहे। उहे ईंदा हुआ उन्हनि खे मानियूं खाराए पंहिंजे पुटनि खे हथनि सां ॾींदी हुई त बाबा ही महिमान खाराए ऐं बंदूक पंहिंजी ॾींदी हुई त हिन खे हाणे वञी रस्ते ताईं पहुचाइजो। त औरतूं दलेर रहियूं आहिनि। ॿी औरत ई हिकिड़ी जंहिंजो मुड़ुसु मारिजी वियो कंहिं क़बाइली तकरार में पोइ हुन पंहिंजूं ज़मीनूं संभालियूं। इहो मां तव्हांखे बांदी जी ॻाल्हि पियो ॿुधायां ज़मीनूं पंहिंजूं संभालियूं ऐं घोड़े ते चढ़ी ॻोठूं निकिरंदी हुई अचे सेठियुनि सां वापारियुनि सां मीटिंगूं करे पंहिंजा कलर ॿिज भाण खणी ऐं फ़ैसिलनि में वेहंदी हुई। औरत खां सवाइ ही मुआशिरो अधूरो आहे ऐं हिन वक़्तु बि जेके औरतूं आहिनि जाखुड़ कनि पियूं ऐं पंहिंजो नामाचार पैदा कनि पियूं ॿाहिरियनि मुल्कनि ताईं साइंस में तइलीम में हुनरनि में हर जाइ ते असांजी औरत पंहिंजो किरदारु बहितरीन ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में पंहिंजा तासुरात असांजे प्रोग्राम में शामिलु कया आहिनि ऐं असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे वरी वापसि अचूं था ऐं तव्हां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो। के ॿीहर भलीकार चवां थी सुबुह महिराण प्रोग्राम में ही प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो आहे हीअ स्क्रीन अव्हां जी पंहिंजी आहे ही अंगण अव्हां जो पंहिंजो आहे ऐं ही आयल मुअज़्ज़ज़ महिमान अव्हां जा पंहिंजा आहिनि जिन जो ख़ूबसूरत कमु आहे जिन ख़ूबसूरत कमु कयो आहे ऐं हर इंसान पंहिंजे पंहिंजे तरफ़ खां यकीनन
उनजी हिकिड़ी कॉन्ट्रीब्यूशन ज़रूरु हूंदी आहे। सुबुह मेहराण प्रोग्राम हमेशह दिलि जी गहराइनि सां उन्हनि खे भलीकार चवंदो आहे ऐं उन्हनि जो एक्सपीरियंस उन्हनि जो एक्सपोजर असां हिते ॿुधंदा आहियूं। अच्छा जी जनाब, शबीर अहमद अब्बासी साहिब खां असां पुछंदासीं, पाण हिते बहितरीनु उस्ताद बि आहिनि नियाणियुनि जी तालीम बाबति। जेकॾहिं बांदीअ खां शुरू कजे वरी हिन दौर में जिते तव्हां सर्विस पंहिंजी ॾियो पिया, कीअं नियाणियुनि जी तालीम खे ॾिठो आहे? जी, नियाणियुनि जी तालीम बेहदि ज़रूरी आहे। जीअं असां सवेल बि औरतुनि जे किरदार ते ऐं उन ते ॻाल्हाए चुका जी आहियूं। जी ॻाल्हि ॾींदुसि त उते गर्ल्स प्राइमरी स्कूल कोन हो, हालांकि 40-50-60 हज़ार जी आबादी आहे, पर गर्ल्स प्राइमरी सिंधी स्कूल कोन हो। असांजूं नियाणियूं जेके ऐं से प्राइमरी बॉइज़ स्कूलनि में पढ़ियूं। पोइ उन वक़्तु मां हिकिड़ी तहरीक हलाई जंहिंमें मूंसां मुंहिंजी नियाणी महविश बि गॾु अहम रोल अदा कयो। माशाल्लाह। पोइ असां एतिजाज कया उहो ऐं कहिड़ो टाइम हुयो? उहो तक़रीबन 90 जो ॾहाको हो। अच्छा, हा, सही। पोइ असां उते स्कूल ठहिरायो, माना बुनियाद खोटराई शुरू थी त कुझु कुवतूं जेके उते सरगर्म हुयूं उन्हनि साज़िश करे उहे चरियूं पुराए छॾियूं त बाबा ही कब्ज़ो था कनि ऐं वेठो। पोइ उन्हनि ॾींहंनि में मोहतरम बशीर ख़ान कुरैशी आयल हो, अच्छा। मूं वटि ई तज़ियत लाइ आयो त मूं उनखे गुज़ारिश कई त मोहतरम हीअ असां स्कूल मंज़ूरु करायो आहे, पर हाणे हिते कुझु कुवतूं आहिनि जेके नथियूं चाहिनि त सिंधी छोकिरियुनि जो स्कूल थिए। जी। पोइ बशीर ख़ान स्पीच कई, उन में जेको कुझु हुनखे चवणो हो इंस्ट्रक्शन ॾिनई। पोइ हू माण्हू पोइ हिते हटी विया। पोइ स्कूल असां उहो प्राइमरी ठहिरायो त वरी कुझु कुवतूं वरी उन्हनि में पंहिंजा गोदाम दुकान हणी ऐं वेही रहिया। वरी असां ॿीहर हिकिड़ी एतिजाजी तहरीक शुरू कई, स्टाफ अची वियो, ऑफिसर अची विया मीडिया जे ज़ोर ते हिन ते। उन खां पोइ अॼु जी मां तव्हांखे हालत ॿुधायां त उन स्कूल में पीअण जो पाणी बि कोन्हे। असां बि हैदराबाद हलिया आयासीं त उतां जी टीचर्स जो मां कुझु ॾींहं अॻु में इंटरव्यूज़ ॿुधा, वज़ीर तइलीम खे ॿियनि खे गुज़ारिशात हुयूं त सफ़ाई सुथराई ऐं टीचर्स ॾियो। हिकिड़ी NGO आहे जंहिं उन्हनि खे नलको लॻाराए ॾिनो आहे। पोइ ॾाढो अफ़सोस थो थिए त नियाणियुनि जी तइलीम जेका मस्ट आहे, जीअं आम चवणी आहे त नियाणी पढ़ी त सॼो घर पढ़ियो। पोइ असांजा कुझु अहिड़ा फ्यूडल सिस्टम जा माण्हू जेके आहिनि उहे नथा चाहिनि त ही इदारा पाण भरा थियनि या नियाणियूं अॻिते अचनि। हालांकि हिन वक़्तु उन्हनि माण्हुनि जूं बि नियाणियूं सुठनि उहिदनि ते सुठनि जायुनि ते पहुची चुकियूं आहिनि, पर हेठिएं तबिके जो जेको माण्हू निकिरे थो न उहो हिननि खे अखि में कंडो थो लॻे। प्रायोरिटी न आहे, एजुकेशन उन्हनि जी प्रायोरिटी न आहे। पोइ नियाणियुनि बहरहाल मुंहिंजी नियाणी कोशिशूं कयूं। असां पर हींअर बांधी शहर मां काफ़ी डॉक्टर इंजीनियर नियाणियूं ॿाहिरि ताईं पहुतियूं आहिनि। इवन मुंहिंजी नियाणी बि तुर्की में PhD करे पई स्कॉलरशिप ते। पोइ असां लाइ एज़ाज़ आहे इहो बिल्कुलु त नियाणियुनि जी तइलीम ते तवजह ॾियूं, अॻिते लाभ हुजे। छो त हींअर उहो वक़्तु कोन्हे त बाबा नियाणी खे कोटनि में बंदि रखो या उनखे हक़ न ॾियो। बाबा उन्हनि खे बि जीअण जो हक़ु ॾियो। यकीनन इस्लाम में बाद कुलो कुलो मिलाए में हलो त पोइ इन में एतिराज़ कहिड़ो आहे? सही ॻाल्हि आहे। अच्छा ॾिसो, असां न मां पंहिंजे एक्सपीरियंस या पंहिंजी जेतिरो मूं पढ़ियो आहे या जेतिरो मूं ॾिठो आहे उन हिसाब सां ॻाल्हि नथी करियां, पर असां दुनिया में इहे तहक़ीक़ूं बि ॾिठियूं आहिनि त फैमिली जेकॾहिं बहितरीनु फैमिली जो जेकॾहिं स्ट्रक्चर अव्हांखे ॾिसणो आहे, इहे रिसर्च बि थियूं आहिनि न दुनिया जे मुख़्तलिफ़ इदारनि में, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में। उहे फैमिलीज़ हमेशह ख़ुशि रहियूं आहिनि जिन हिक ॿिए खे स्पेस ॾिनो आहे, जिन हिक ॿिए जी अचीवमेंट्स खे सेलिब्रेट कयो आहे ऐं हिक ॿिए सां उन्हनि जा नाता ख़ूबसूरत रहिया आहिनि, रेस्पेक्टिव रहिया आहिनि हिक ॿिए सां। असां वटि वरी हिन जो उबतड़ आहे, माउ जी सोच ॿी हूंदी आहे त पीउ जी सोच ॿी हूंदी आहे, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे फैमिली जेको आहे न डिसफंक्शनल थी वेंदी आहे। ऐं डिसफंक्शनल टर्म बि जेको आहे सो असां वटि साइकोलॉजिस्ट यूज़ कनि था त फैमिलीज़ जेकॾहिं डिसफंक्शनल आहिनि त पोइ तमामु घणा मसइला मसाइल वधंदा आहिनि। जेकॾहिं मां अव्हां जी ॻाल्हि कयां त अव्हां घर में बि हिकु उस्तादु आहियो
या घर में हिकु शफ़ीक वालिद जी हैसियत सां पंहिंजे बचनि सां वक़्तु गुज़ारियो था ऐं पंहिंजे जीवन साथी सां अव्हां जो वक़्तु जेको आहे सो ख़ूबसूरत कीअं गुज़रे थो मां ॿुधणु चाहींदमि। जी बिल्कुलु उस्ताद त आहियूं जी ऐं मुआशिरे में बि उस्ताद करे सॼो वेंदो आहे। जी माशाल्लाह सां। घर में ईंदा आहियूं त पंहिंजा बच्चा बि इज़त एतिराम ॾींदा आहिनि। माशाल्लाह। बाक़ी मूं अॼु ॾींहं ताईं कंहिं ॿार ते ज़बरदस्ती न मड़ी आहे त कहिड़ी फील्ड वठो या काॾे वञो। इवन पंहिंजे ॿारनि जा रिश्ता हूंदा आहिनि त उन्हनि जे चॉइस खे अहमियत ॾिनी आहे ऐं उन्हनि जो क़दुरु कयो आहे। ऐं यकीन कयो त मूंखे माण्हू एतिरो चवंदा आहिनि त अलाह करे मूं हाणे पंहिंजे पुट जी शादी कराई त न्याणी जेका आई उहा बि डॉक्टर आहे हा माशाल्लाह। कुंवार त उन जो ख़ानदान या मुंहिंजूं न्याणियूं चवंदियूं आहिनि त बाबा दुआ कयो त असांखे बि तव्हां जहिड़ो सहुरो मिले। सही सही। अलाह ताला जा एहसान आहिनि। असांजी तरबियत वालदेन खां वठी बहितर रही आहे ऐं बहितरी लाइ सोचींदा आहियूं ऐं घर भाती असांजो हिसो आहिनि। ॿाहिरियूं न्याणियूं जॾहिं असांजे घरनि में अचनि थियूं त उहे असांजे बचनि जूं ऐं असांजूं वारिस आहिनि। उन्हनि जो औलाद ई असांजो वारिस थींदो त असांखे उन्हनि लाइ बि जाइ रखणु घुरिजे, उन्हनि खे बि एतिराम ॾियणु घुरिजे। ॿियनि जा बच्चा जॾहिं अचनि था त रिश्तनि खे निभाइण जे लाइ दोस्ती वारो रोल अदा करिणो पवंदो आहे। हा केॾी ख़ूबसूरत इहा ॻाल्हि अव्हां कई आहे त रिश्तनि खे निभाइण जे लाइ दोस्ती वारो रोल अदा करिणो पवे थो। बाक़ी हिन दौर में इहे डिक्टेटरशिप वारी क्वालिटीज़ जेको आहे न क़ाबिल क़बूल त बिल्कुलु बि कोन आहिनि। अच्छा अव्हां हिन किताब में जनाब पाण ज़िक्र कयो अथव पंहिंजे जीवन साथी जो, थोरो मूं पढ़ियो, मां पुछणु चाहींदमि उन्हनि जे हवाले सां। उहे बि माशाल्लाह सां ख़ूबसूरत तरीक़े सां पंहिंजो दर्सो तदरीस जे अमल में पाण आहिनि, ख़ूबसूरत तरीक़े सां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि थियूं। जी प्लीज़ उन्हनि जो बि ज़िक्र कयो प्रोग्राम में। जी बिल्कुलु। मुंहिंजी घरवारी बि काफ़ी लिखंदी बि रही आहे अख़बारुनि में, पर हुन जो वरी कुझु इस्लामियात ऐं मज़हब ॾे बि लाड़ो आहे। सही सही। पर हुन जो सेक्युलर Yes. जेको आहे माहौल आहे Yes. ईअं न आहे त कटरपणी या सख़्ती इहा न आहे। ऐं मुंहिंजी जीवन साथी रही आहे, हींअर 20 ग्रेड में आहे, तइलीम खाते में ख़िदमतूं सर अंजाम ॾिए पई। ऐं यकीन कयो त घर जो माहौल ऐं उन में हिन जो अहम रोल रहियो आहे मुंहिंजी घरवारी जो। ऐं मुंहिंजा माइट मिट बि उन ते फ़ख़ुरु कंदा आहिनि ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु घरू औरत ऐं उथणु वेहणु ऐं उन खां पोइ सलीकामंद औरत। सलीकामंद। जी, जी। ऐं मुंहिंजी न्याणी जी हिकु अधु NGOs हुयूं जेके हू तुर्की वई त पोइ वरी हिन संभालियूं। अच्छा। ऐं बोर्ड जे गुज़श्ता सालनि में हिते हैदराबाद में काफ़ी कैंपूं लॻल हुयूं त उते उन्हनि जी सार संभाल करणु ऐं उन्हनि जी मेज़बानी करणु, उन्हनि खे खाद खुराक लटो कपिड़ो या ॿियूं शयूं प्रोवाइड करणु तमामु बाकिरदार ऐं माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत लॻो। ऐं जहिड़े अंदाज़ में अव्हां उन्हनि खे यादि कयो पिया त इन अंदाज़े बयां मां बि ज़ाहिर थिए पियो त अव्हां जी माशाल्लाह सां जेका कोऑर्डिनेशन रही आहे केतिरी ख़ूबसूरत रही हूंदी। मूंखे ॿुधंदे ॾाढो सुठो लॻो। हिकिड़ी ख़ूबसूरत जेकॾहिं फैमिली स्ट्रक्चर जी ॻाल्हि थींदी आहे उहो ख़ूबसूरत हक़ीक़त में हूंदो आहे त पोइ ॾाढो सुठो लॻंदो आहे ॿुधंदे, छाकाणि त उतां खां पोइ वरी किरदार जनमु वठंदा आहिनि न। अदरवाइज़ जीअं मूं डिसफंक्शनल फैमिलीज़ जी ॻाल्हि कई त पोइ इंसानु ॾाढो डिस्टर्ब्ड हूंदो आहे। उन फैमिली में जेके नौजवान अॻियां वधंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि डिफरेंट चैलेंजिस खे फेस करणु मुश्किल ज़रूरु रहंदो आहे। दुनिया जूं तमामु जेके हक़ीक़तूं आहिनि अॼु जे दौर में यकीनन ज़ाहिर थियनि थियूं। पाण सभिनीनि वटि सोशल अकाउंट्स आहिनि, डिफरेंट स्टोरीज़ तव्हां ॿुधंदा आहियो त पोइ इंसानु कॾहिं कॾहिं जेको आहे सो ॾिसी रहियो हूंदो आहे त हर इंसान जो जेको पैटर्न ऑफ लाइफ आहे उहो केतिरो न हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ रहे थो, कंहिंजो केतिरो आसान रहे थो, कंहिंजो केतिरो मुश्किल रहे थो। अच्छा जी जनाब, उन खां अलावा हिकिड़ी ॻाल्हि त इहा वाज़े आहे न, हर इंसानु पंहिंजे लाइ त जीअंदो आहे, ज़िंदगी ख़ूबसूरत करणी आहे, पर ॿियनि जे लाइ जीअणु, कुझु ॿियनि खे ॾियणु केतिरो न इहो ख़ूबसूरत अमल आहे इंसान जी ज़ात जो, छा था सम्झो? बिल्कुलु। मां चवंदो आहियां त ज़िंदगी तमामु मुख़्तसिर आहे इंसान जी
ऐं इन में कुझु माण्हू करे वञे त भलो आहे। ऐं काफ़ी दरस तदरीस में हूंदो हो त ॿियनि काण जीअण, ॿियनि काण जीअण इहो ई आहे त तव्हां इंसानियत सां गॾु हुजो, ॿियनि जी मदद कयो, ॾुख में सुख में पाड़े में ओड़े में कंहिंजी ग़मी ख़ुशी में। इहो जज़्बो हुजे त इंसान कामयाबु आहे। ऐं तव्हां तारीख़ में बि अमर थी वेंदव। तव्हांजी का बि नेकी हूंदी न त फिल वक़्तु त उहा ज़ाहिर न थींदी, पर तव्हांजे वञण खां पोइ ज़रूरु माण्हू ॻाईंदा त यार हिन माण्हू जूं ख़िदमतूं हुयूं। मुंहिंजो बि जज़्बो रहियो आहे। काफ़ी जाइनि ते माज़ूरनि खे व्हील चेयर ॾियणु या बेवाउनि जी मदद करणु, पंहिंजे हिकिड़ी जेका माहवार सैलरी या बजट आहे उन मां कुझु हिसो मुंहिंजो मुक़ररु थियल आहे जेको मां उन्हनि जी मदद कंदो आहियां। माशाल्लाह जी माशाल्लाह, ख़ूबसूरत, बेहद ख़ूबसूरत। नाज़रीन, असां वधूं था ब्रेक जी तरफ़। नंढिड़ो ब्रेक आहे ऐं प्रोग्राम जो वक़्तु बि थोरो बचियो आहे मूं वटि। मां ब्रेक जे तरफ़ वधंदमि, वरी पोइ कंटिन्यू कयां थी ऐं पंहिंजो प्रोग्राम खे भलीकार चवां थी सुबह मेहरान प्रोग्राम में। ऐं नंढो ब्रेक हुयो, वापसि अची चुकी आहियां। असां जेको आहे सो अॼु जे प्रोग्राम में काफ़ी शयुनि खे डिस्कस कयो आहे ऐं ख़ूबसूरत तरीक़े सां हीउ प्रोग्राम यकीन अव्हां ताईं पहुतो आहे। तव्हांजूं खोड़ सारियूं कॉल्स अचनि पियूं। मूं चाहियो पिए तव्हांखे शामिलु बि करे सघां, पोइ जिन खे आउं शामिलु करे सघियमि उन्हनि खे मूं प्रोग्राम में शामिलु कयो। कुझु कॉल्स मिस बि थी वियूं आहिनि। वरी इनशाला सुभाणे जो प्रोग्राम में सुभाणे जो प्रोग्राम बि ॾाढो सरप्राइज़िंग आहे, ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम आहे। सुभाणे बि असां वटि जेका शख़्सियत मौजूदु हूंदी प्रोग्राम में इनशाला उहो प्रोग्राम तव्हांखे ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो। ऐं जी जनाब शबीर साहिब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं अब्बासी साहिब जो ॾाढो ख़ूबसूरत कमु आहे। मुतमइन थियण जी ॻाल्हि जेकॾहिं पाण करियूं था त इंसानु ॾिसो तमामु कमु करे रहियो हूंदो आहे, जीअं जर्नलिज़म, जीअं लिखणु, अव्हांजो कमु, वरी गॾोगॾु उस्तादी पेशो। सभिनी खां घणो कंहिं फील्ड में इंजॉय कयो आहे? छा था सम्झो सभिनी खां ख़ूबसूरत कमु कहिड़ो कयो आहे? ज़िंदगी आहे मुंहिंजे ख़्याल में त मां सैर तफ़रीअ में घणो कुझु सिखियो आहे जी ऐं ॾिठो आहे, भेट कई आहे ऐं तरक़ियूं ॾिठियूं आहिनि मुल्कनि जूं। जेको पढ़ियो आहे वरी उनखे ॾिठो आहे। सही। एतिरे ताईं जो तुर्की में मां तव्हांखे ॿुधायां त शहीदनि जो क़ब्रिस्तान अलॻि आहे त गद्दारनि जो अलॻि आहे। ऐं जेको शहीदनि जो क़ब्रिस्तान आहे अहिड़ियूं उन में क़बरूं तरतीब सां नंबर लॻल, उन ते तुर्की जो झंडो अहिड़ो सुहे पियो ऐं हर क़ब्रिस्तान बि ऐं अहिड़ा गुल उन में, हर क़बर में अलॻि अलॻि गुल। ऐं जेको वरी गद्दारनि जो क़ब्रिस्तान आहे त उहो वरी कुतनि जी पालना जो हिकिड़ो सेंटर आहे, उनजे भरिसां आहे जिथे माना खॾ खोटरे ऐं उनखे उते उछले छॾींदा, न उन जो कफ़न, न जनाज़ो, न को जुलूस, न छा। पोइ अहिड़ा तरक़ी वारा मुल्क ॾिठासीं, अजीब अजीब शयूं ॾिठियूंसीं। ऐं सिगरेट नोशी हद खां वधीक आहे तुर्की में, पर तव्हांखे पब्लिक प्लेस ते को माण्हू पीअंदे नज़र न ईंदो। सही सही। या पंहिंजा बार ठहियल आहिनि, क्लब आहिनि, हर शइ आहे, पर ईअं तव्हांखे को मवालो थिड़ंदे थाबड़ंदे नज़र न ईंदो। या को मूं बीमार बि अहिड़ो कोन ॾिठो जेको खे 5 ॼणा गाॾी में विझनि खणी ऐं उन्हनि जा जनाज़ा बि जेको आहे वॾियुनि एम्बुलेंसनि में अचनि ऐं उते पढ़जनि। इहे शयूं ॾिसी ऐं पंहिंजे मुल्क जो जॾहिं मुआज़नो कंदा आहियूं त ॾाढो अफ़सोस थींदो आहे त केॾी क़ौम तरक़ी कई आहे, अञा अॻिते वञनि पिया। जॾहिं रजब तय्यब एर्दोग़ान जी हुकूमत ख़तमु थिए कयूं 216 में त निकिरी आया औरतूं मर्द। मां उहो म्यूज़ियम बि उते घुमियो, हाफ़िज़ 15 तेमूज़ माना 15 जुलाई, हाफ़िज़ माना यादगार या म्यूज़ियम। उते जॾहिं मां वियुसि त उते शहीदनि जा शूज़ बि पियल हुआ कतारुनि में, सवे शूज़ हुजनि, उन मासूम ॿारनि जा, औरतुनि जा ऐं मर्दनि जा उहे पियल हुजनि। जेके गाॾियूं हुननि टकरायूं टैंकुनि सां उन्हनि सां उहे उते पियल हुयूं। पोइ इहे जेके ॻाल्हियूं आहिनि इहे ज़हन इंसान जो खोलनि थियूं। सही ॻाल्हि आहे।
बिल्कुलु पोइ वॾी जदोजहद कंदड़ क़ौमूं आहिनि। जनाब अवां माशाल्लाह सां ईरान और इराक तुर्किया जी अवां ॻाल्हि कई आहे, सऊदी अरबिया ऐं जीअं अफ़गानिस्तान, जी इहे तमामु दुनिया जा मुल्क घुमी चुका आहियो। सभ खां वधीक ख़ूबसूरत कहिड़ो? यकीननि उहो पंहिंजे महबूब जो शहर मदीनो त छा ई ॻाल्हि जी कजे, जी पर वरी बि मां पुछणु चाहींदसि त कहिड़ी जॻह वधीक अव्हांखे सुठी लॻी? बिल्कुलु बाबा, मके मदीने जो त को मटु मट सानी सानी कोन्हे, कोन आहे, तव्हां बिल्कुलु। ई हुनजी वज़ाहत कई। बाक़ी मूंखे दुबई बि पसंदि आयो, पर तुर्की मूंखे वधीक पसंदि आयो, छो त दुबई में बि कुझु मसनूई शयूं आहिनि हा हा, ईअं आहे, जेके बिल्कुलु। आणे ऐं उनखे रोशनियूं जगमगायो वियो आहे। पर तुर्की जेको आहे न हिस्टोरिकल शहर आहे, उते हर शइ तव्हांखे जेन्युइन मिलंदी, खाधा बि तव्हांखे जेन्युइन मिलंदा, सब्जियूं जेन्युइन मिलंदियूं, फल फ्रूट जेन्युइन मिलंदो, हा, माण्हू बि ऑर्गेनिक जेन्युइन शयूं मिलंदा, सब्जी, बिल्कुलु। ऐं वफ़ादार माण्हू क़ौम सां, वतन सां। अफ़गानिस्तान जॾहिं मां वियुसि त तालिबान जो दौरु हो, त उहो बि सख़्तु दौरु हो तमामु, ऐं एॾी तरक़ी असांखे न, छो त क़ाबिल कंधार ताईं असां कोन वञी सघियासीं, सही। कुझु बॉर्डर जा इलाइक़ा हुआ जिथे वियासीं। त माण्हू बहितरीनु हुआ, पर थोरो उहे मज़हबी कटरपणी में इन में हुआ, त तव्हां ॾाढी छो था कूड़ियो, निमाज़ छो था पढ़ो। हा, जीअं असां जहिड़ा माण्हू वरी जेको आर्टिस्टिक पर्सनैलिटीज़, असां वरी उन एक्सट्रीमिज़म खां परे परे ताईं असांजो को वास्तो ई कोन्हे को। असां हिननि सभिनीनि शयुनि खां जी 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 जेतिरो परे भॼी सघंदा आहियूं ओतिरो परे ओतिरो भॼूं था। परे, अच्छा, जीअं असां रनीकोट जी बि ॻाल्हि कंदासीं, कोटॾे जी बि ॻाल्हि कंदासीं, असां मोहन जे दड़े जी बि ॻाल्हि कंदासीं, असां पंहिंजे सिंध जे तमामु उन्हनि जॻहियुनि जी ॻाल्हि कंदासीं जेके क़ाबिल ज़िक्र ज़रूरु आहिनि। उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे त उन्हनि ते कमु नथो थिए, ऐं उन्हनि ते उन तरह जो कमु न थी सघियो, उन्हनि जॻहियुनि जो असां हक़ु अदा न करे सघिया आहियूं। सो यस, पंहिंजी सिंध जे तरफ़ वरी जेकॾहिं नज़र करियूं था, तुर्कीअ खां वापसि सिंध में अचूं था, त पोइ सिंध जा इहे जेके बि माॻ मकान आहिनि, इहे कीअं लॻनि था? बिल्कुलु धरती जहिड़ी त ॿी का शइ कान्हे, पर अफ़सोस थो थिए त इन्हनि खे हथु वठी तबाह कयो पियो वञे। जेकॾहिं हिते अमन अमान जी सूरत हाल बरक़रार रखिजे, ऐं जेका फंडिंग अचे थी या डेवलपमेंट में जेके कम थियनि था उहे बहितरी नमूने थियनि, ऐं मुसाफ़िर सिक्योर हुजनि, सयाह विज़िटर सिक्योर हुजनि। हा, हींअर जेको असां वटि वाक़ियो थियो, 10 मुल्क घुमी आया, ऐं उन्हनि खां साइकिल्स जेको आहे सो जी जी सिजावल जी में जेका सिजावल थी, में, हा, हुनखे अफ़सोसनाक इहो। इहे जेके सूरत हाल आहे न, त हुकूमत खे इन ते सियाहत खे हाणे छो त मां बार बार तुर्की मां मुतासिर आहियां, त तुर्की हले ई सियाहत ते थो। जी हा, ईअं ई आहे। तव्हां उनजो तोपकापी म्यूज़ियम जेको ॾिसो न, उन में एॾो गोल्ड आहे ऐं सोन पियल आहे, जो उते मूं हिकिड़े जाइ ते पढ़ियो त जेकॾहिं तुर्की ते को ॾुखियो वक़्तु अचे न, त 40-50 साल सिर्फ़ु तोपकापी म्यूज़ियम उन्हनि खे पाले थो सघे। त असांजा असां हथु वठी बर्बादु कया विया आहिनि, तबाह कया विया आहिनि। ऐं जॾहिं दुनिया पंहिंजे असासनि ते जेको आहे सो उन्हनि जी इकोनॉमी बिल्ड थिए पई, इकोनॉमी, ऐं उन्हनि खे महफ़ूज़ रखियो वेठा आहिनि, जी सेम उन कंडीशन में सेम हाणे। कंडीशन हा, में, हा, इहा वॾी ॻाल्हि आहे। कुस्तनतनिया जूं दीवारूं तव्हां ॾिसो त 8-8, 10-10 फुट जी हिकिड़ी दीवार आहे, ऐं उन कोट जेको 4-4 दीवारूं आहिनि। एतिरो हुननि जो टेक्निकल कमु थियल हो सही यहूदियुनि जो। सही। ऐं रनीकोट ॾिसे, रनीकोट केॾो ख़ूबसूरत आहे, हा, पर वरी उन ई सेम कंडीशन में रखणु उनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हाणे उहा शइ त असांखे नज़र कोन थी अचे, ॾाढो मुश्किल बणिजी वियो आहे। वरी उनखे जहिड़े तरीक़े सां रिपेयर कयो थो वञे या कुझु शयूं एड कयूं थी वञनि, उहे ॾिसण में ई असांखे सुठियूं कोन थियूं लॻनि, जी त जी उन सेम कंडीशन में उनखे रखियो वञे। सेम, हा। सो यकीननि वरी बि ॻाल्हि इहा थींदी त असांजी जेका गवर्नमेंट आहे उहा ई इक़दामात वठी सघे रिस्पॉन्सिबल थी। उहा ई आहे। डेफिनेटली, न डेफिनेटली। तव्हां पके किले जी हालत ॾिसो त उनजो शाही गेट हो, उहो टोड़ियो वियो। मूंखे पाण खे यादि आहे कंहिं टाइम मां नंढो हुउसि त हिते म्यूज़ियम हूंदो हो, उहो असां ॾिसंदा हुआसीं अची। हाणे उहे म्यूज़ियम ग़ाइबु थी विया, दरवाज़ा पटिजी विया, ऐं तमामु बर्बादी करे छॾी अथनि को आसारनि जी, इन्हनि जी। पोइ उनखे साज़िश सम्झिजे या लापरवाही सम्झिजे, बहरहाल
बची का शइ कान्हे, सही सही महफ़ूज़ होप कान्हे। होप फॉर बेस्ट। असां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो चाहींदासीं त इन फ्यूचर कुझु सुठो थी सघे, कुझु कमु बहितर थी सघे। अच्छा जी, थोरो असां वटि टाइम बचियो आहे, चंद सवालात आहिनि जेके मां शबीर साहिब जिन खां करणु चाहींदसि। ज़िंदगी अव्हांजी नज़र में छा आहे? जेतिरो बि वक़्तु गुज़ारियो आहे कीअं गुज़ारियो आहे, ऐं ईंदड़ जेको वक़्तु आहे अलाह तबारक व ताला अव्हांखे वॾी ॼमार ॾिए ऐं अव्हां कुझु सुठो कंदा रहो, कुझु सुठो अव्हां असांखे ॾींदा रहो। ऐं ग़ालिबन अव्हांजी सर्विस में हिकिड़ो ई साल बचियो आहे, उन खां पोइ जेको आहे ऑफिशियल गुड बाय अव्हांखे पंहिंजी सर्विस खे चवणो आहे, त मां ॿुधणु चाहींदमि हिन बाबति। हा, बसि ज़िंदगी ॾाढी ख़ुशगवार आहे ऐं सुठी गुज़री आहे। अलाह ताला जा एहसान आहिनि। मुंहिंजी फैमिली, मुंहिंजा भाइर, मुंहिंजो बैकग्राउंड तमामु बहितर रहियो आहे। असां मुतमइन आहियूं ऐं औलाद जे तवसुत सां मुतमइन आहियूं, ख़ुशि आहियूं। माशाल्लाह, हा। बाक़ी कुझु वक़्तु बचियो आहे, ज़िंदगी ते भरोसो त कोन्हे, पर जॾहिं हितां फारिग थींदुसि त वरी ज़िंदगी जा जेके ॾींहं हूंदा उहे सैर सियाहत इंशाल्लाह इंशाल्लाह। अच्छा, सैर सियाहत जी मां ॻाल्हि कई, पोइ हाणे छा प्लानिंग्स आहिनि? त मतिलबु इहो जेको टाइम अव्हांखे मिलंदो त पोइ अव्हां छा प्लानिंग कई आहे, काॾे वञिणो आहे? हा, बसि हाणे मुंहिंजो इरादो आहे त मिस्र ऐं हिकिड़ो दफ़ो उमिरो बि करे अचां, रोज़ रसूल काबतुल्लाह जी ज़ियारत बि कजे इंशाल्लाह। ऐं पोइ जिथे ज़िंदगी हलियो खणी सफ़र खणी हलियो, सही। छो त सफ़र खुटण जो कोन्हे, हा हा, पोइ सफ़र मां बि सफ़र ठहंदो आहे। पोइ ज़िंदगी जेॾां खणी वई, सही। सफ़र सॼो सान्याह आहे यकीनन। सफ़र खां ज़िंदगी आहे ई सफ़र। अव्हां उतां ई सिखो था, अव्हां उतां ई पिरायो था, अव्हां उतां ई अव्हांजी हिकिड़ी लर्निंग आहे। अच्छा जी जनाब, खाधनि पीतनि जी बि ॻाल्हि कंदासीं। अव्हां ऑर्गेनिक फूड जी ॻाल्हि कई त जॾहिं तव्हां तुर्किया विया त हर शइ ॾाढी प्योर मिले पई। छा घणो पसंदि ईंदो आहे? असां बसि चिकन आहे, फिश आहे। बाक़ी फैमिली में जेके फ़र्द आहिनि उहे त बारबीक्यू या ॿाहिरियूं शयूं या फास्ट फूड। फास्ट फूड इहो पसंदि कनि था। सादो जेको कुझु मिली वियो। अच्छा। हा हा, एतिरो शौक़ु कोन कंदो आहियां मां खाधे में। सही। उहो त उहो अव्हांजे अंदाज़ बयां मां महसूसु थिए पियो। तव्हां माशाल्लाह सां माछीणी तबियत जा मालिक, ऐं हिकिड़ो जेको जीअं स्वीट पर्सन हूंदो आहे, तव्हां ईअं यकीनन अव्हांजी शख़्सियत मां महसूसु त मूं पूरे प्रोग्राम में इहो कयो। जी जनाब, उन खां अलावा जेकॾहिं अॼु ताईं जी ॻाल्हि कजे त पूरो डे तव्हां जॾहिं स्पेंड थिए थो त राति जे वक़्तु उहो पढ़ण वारो टाइम हूंदो आहे त कुझु पढ़ी पोइ सुम्हंदा आहियो? जी, थोरो म्यूज़िक सां बि लॻाव आहे। मां कुझु ज़बरदस्त। शाइरी बि कई आहे, पोइ उन करे कुझु म्यूज़िक, कुझु सुफ़ियाणो कलाम मुंहिंजी फ़क़ीर खे घणो मां पसंदि कंदो आहियां। अच्छा। हा हा। अच्छा, पसंदीदा रागी कहिड़ा रहिया आहिनि? हा, मंज़ूर सखीराणी ऐं मुंहिंजी फ़क़ीर आहे जी, ऐं यूसुफ साईं, ॿिया ज़बरदस्त। खोड़ ऐं सारा पसंदीदा शाइरनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, छो त तव्हां शाइरीअ जी बि ॻाल्हि कई, उस्ताद बुखारी हूंदो, उस्ताद बुखारी, उस्ताद हा, बुखारी, शेख हयास बिल्कुलु शेख हूंदो, हयास बेहतरीन। आकाश अंसारी साहब बिल्कुलु हूंदो। जी जी सो जी इहे ख़ूबसूरत नाला जेके बि जिन ख़ूबसूरत शाइरी कई आहे, जिन जो हिकिड़ो नालो आहे, हिकिड़ो मक़ाम जी आहे। जी यकीनन तमामु शाइर ऐं लिखंदड़नि जा उहे फेवरेट त रहिया आहिनि। चूंडियल ॻणिया चुणा चइबो आहे न, माण्हू जेके हूंदा जी आहिनि, जी। गिने चुने लोग। हा हा। त उहे जेके माण्हू हूंदा आहिनि उहे यकीनन हर कंहिंखे जेको आहे सो उन्हनि जी दिलि ते उहे ज़रूरु राज कंदा आहिनि। उन खां अलावा जीअं असां वटि टाइम बिल्कुलु घटि बचियो आहे ऐं मां मैसेज जी तरफ़ वधणु चाहींदमि। सुबुह मेहराण प्रोग्राम में तमामु असांजे व्यूअर्स जे लाइ छा मैसेज आहे अव्हांजो? हा, मैसेज इहो ई आहे त पंहिंजे वतन जी ख़िदमत कयो ऐं सिंधी ॿोली खे अॻिते आणियो ऐं जिथे बि तव्हां यूज़ कयो था, ॻाल्हायो था, पंहिंजे फैमिलियुनि में सिंधी ॿोली ॻाल्हायो, हा, छो त असांजो इहो मुंहिंजी असासो सिंधीअ आहे। जे लाइ बि कॉमेंट्स ॾिजो ज़रूरु। अच्छा, हूअं को बि वर्ड मां कोशिशि कंदी आहियां त मां उर्दू जो त बिल्कुलु बि न हुजे, सुठी ॿोली ॻाल्हाइजे। जी जी सर, जी जी। जी। उन लाइ इहो ई आहे त असां सिंधी किताब पढ़ूं ऐं ॿारनि खे बि उन रुझान ॾियूं त बाबा पंहिंजी सिंधी ॿोली सां इन सां प्यारु कयो जी। ऐं तइलीम तरबियत ज़बरदस्त, ज़बरदस्त, ज़बरदस्त आहे, ख़ूबसूरत। इल्मु शऊर हुअणु घुरिजे।
ज़बरदस्त, बहितरीन बहितरीन अव्हांजो मैसेज। माशाल्लाह सां जनाब, मूंखे अव्हांजो इंटरव्यू कंडक्ट कंदे ॾाढो सुठो लॻो। हीउ टाइम असांजो ॾाढो ज़बरदस्त रहियो आहे ऐं प्रोग्राम बेहद ख़ूबसूरत बणिजी असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुतो। आख़िर में प्रोग्राम जे लाइ कुझु कमेंट्स मां वठंदी आहियां, छा कमेंट्स हूंदा? हाँ, बेहतरीन आहे। मेहरान टीवी जूं काविशूं रहियूं, सकाफ़ती प्रोग्राम ऐं सॉन्ग्स वग़ैरह, या जेॾी महिल बि ॾुखियो वक़्तु धरती ते आयो आहे त मेहरान टीवी पाण निभायो आहे जी ऐं हर जाइ ते अॻिते रहियो आहे। ऐं तव्हांजो प्रोग्राम बि मां ॾिसंदो रहंदो आहियां। तव्हांजो बि ख़ूबसूरत अंदाज़ आहे। Thank you so much. अलाह ताला अञा ताईं तव्हांखे वधीक हिन में तरक़ी ऐं आमीन कामरानी अता फरमाईंदो। आमीन आमीन ऐं दुआऊं आहिनि त ही धरती जो चैनल सदा सलामत रहे। थैंक यू सो सुबह मच। मेहरान ऐं तव्हांजी सलामत शुक्रगुज़ार आहियां अव्हांजी, अव्हां एतिरा ख़ूबसूरत लफ़्ज़ मुंहिंजे प्रोग्राम में शामिल कया। बेहद शुक्रगुज़ार आहियां अव्हांजे वक़्त जी। व्यूअर्स, हींअर मूंखे इजाज़त ॾींदव ऐं आयल मुंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव ऐं जीअं सुभाणे इंशाल्लाह गॾु आहियूं। अल्लाह निगहबान।